Assalamualaikum everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to 7 to 9 with Mazhar Sethar. वेलकम चवंदा भलीकार चवंदा उम्मीद त ठीकु हूंदा ख़ुशि हूंदा मज़े में हूंदा ऐं मां हमेशा इहो ई चाहींदो आहियां तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन नमूने सां गुज़रंदी हुजे। हर हफ़्ते में छंछरु ऐं आचरे तव्हां मूंसां गॾु हूंदव शाम जो 7 खां 9 लॻे ताईं ऐं पाण कंदा कुझु कचहरी पाण कंदा कुझु हॉल वॉल वठंदा तव्हांजी कॉल्स ऐं कोशिशि कंदा पंहिंजे प्रोग्राम में को न को गेस्ट गॾु हुजे हुन सां कचहरी कयूं। अहिड़ा गेस्ट गॾु हुजनि जेके जंहिंजी का न का अचीवमेंट हुजे लाइफ में का न का हिकिड़ी सक्सेसफुल स्टोरी हुजे ऐं हुन सां कचहरी करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे बिकॉज़ एवरी डे इज़ लर्निंग एंड आई डिसाइड कि यार स्टिल जॾहिं जंहिंजो इंटरव्यू कयां थो कचहरी कयां थो आई एम लर्निंग फ्रॉम देम। सो आई फाइनली आई रियलाइज़ कि every single day and even every single moment is a learning. So today we have a very wonderful guest tonight and तमाम सुठी ॻाल्हि आहे जॾहिं फर्स्ट टाइम मुंहिंजी मुलाक़ात थी एंड थोड़ी देर अॻु में ऑलरेडी वी लाइन अप her. She's very kind, she's very down to earth, she's very polite and she said okay I would love to come on your show and त मां हुन खां पुछियो त तव्हां सुञाणंदा मूंखे। she said I know you very well because I have seen your shows because she's very famous and she's of course social media sensation बि आहे and she's a versatile singer. She sings सूफ़ी ॻाईंदी आहे फोक ॻाईंदी आहे ऐं तमामु सुठो ऐं बहितरीनु ॻाईंदी आहे। केटी ने कशिश ते बि तव्हां हुननि जा गाना ॿुधा हूंदा ॾिठा हूंदा। of course she is doing amazing. So please let's welcome none other one and only बुशरा मारवी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम। सभ खां पहिरियों तव्हांजो लाइव थो चवां लख थोरो आहे। थैंक यू सो मच तव्हां टाइम ॾिनो एंड यू आर सच अ वंडरफुल। तव्हां सुठा सिंगर आहियो। तव्हांजी बि घणी महिरबानी तव्हां पंहिंजे शो में मूंखे इनवाइट कयो। न यू आर वेलकम। ऐं तव्हां ॾाढा डाउन टू अर्थ इंसान आहियो। हिकिड़ा हूंदा आहिनि न आर्टिस्ट ॾाढो एटीट्यूड हूंदो आहे हुन में अहिड़ी तव्हां में का ॻाल्हि न। यू आर वेरी डाउन टू अर्थ वेरी काइंड एंड तव्हांजो आई थिंक इज़ योर ब्रदर भाउ थिए तव्हांजो? जी मुंहिंजो मैनेजर आहे। अच्छा मैनेजर इज़ योर मैनेजर इज़ वेरी ऑल्सो काइंड। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। सो कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी जी शुक्र आहे। कीअं बि गुज़रे ज़िंदगी? छा पियो थिए? छा हलवाल आहे? ज़िंदगी तमामु सुठी पई गुज़रे अल्हम्दुलिल्लाह ऐं अलाह साईं जहिड़े हाल में बि तव्हांखे रखे तव्हांखे शुक्र करणु खपे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। शुक्र माण्हू करणु घुरिजे न। बिल्कुलु बिल्कुलु। अक्सर करे सभु माण्हू कंप्लेन कंदा आहिनि मतिलबु हीअ अलाह साईं जो जेतिरियूं तव्हां ते रहमतूं आहिनि मतिलबु तव्हां जेतिरो शुक्र कयो घटि आहे। माण्हू जिते हुजे जीअं हुजे हुनजो शुक्र करणु घुरिजे। अच्छा वंडरफुल तमामु। बुशरा शुरू खां शुरूआत कंदा तव्हांजो बेसिकली तालुक़ु कहिड़े शहर सां आहे? मुंहिंजो बेसिकली तालुक़ु हैदराबाद सां। अच्छा हैदराबाद शहर जो। हैदराबाद ॾाढो हवाउनि जो शहर आहे, ॾाढो ख़ूबसूरत शहर। तमामु सुठो माशाल्लाह। त केतिरा साल थी विया तव्हांखे सिंगिंग में? मूंखे तक़रीबन 7-8 साल थी विया आहिनि। 7-8 साल थी विया आहिनि। त पोइ तव्हां अक्सर करे ॾिठो तव्हां सूफ़ी कलाम बि गाना ॻाईंदा आहियो ऐं फोक बि आहियो। त तव्हांजो माना जीअं हिकिड़े माण्हू जी हूंदो न सिंफ या जॉनर तव्हांजो कहिड़ो कंहिं में वधीक स्ट्रॉन्ग हूंदा हुआ यार हिन तरीक़े सां ॻायां त मां ॾाढी मां सुठो ॻाए सघां? मतिलबु कोशिशि इहा हूंदी आहे को बि कलाम ज़रूरी न आहे को सूफ़ी हुजे फोक हुजे जेको बि कलाम हुजे तव्हां कोशिशि कयो हुनखे सुठी तरीक़े सां निभाए सघो। त पोइ तव्हां मतिलबु 8-9 साल थी विया आहिनि या तव्हां जेतिरो 400 चओ था त पोइ तव्हां रियाज़ वग़ैरह कंदा हूंदो प्रॉपर तरीक़े सां सिखिया वरिती हूंदी तव्हां? बिल्कुलु बिल्कुलु। को बि कमु आहे उहो बिना सिखण जे तव्हांखे नथो अची सघे ऐं उहो प्रॉपर सिखिया बि वरिती आहे अञा वठां बि पई। अच्छा पोइ कंटिन्यूअस तव्हां इहो 8-9 सालनि खां सिखिया वठो पिया? बिल्कुलु बिल्कुलु। इहो त अहिड़ो आहे मतिलबु सिंगिंग जो अहिड़ो आहे जो तव्हां जेतिरो सिखिया वठो एतिरी घटि आहे। त पोइ ठीकु आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे डेफिनेट स्ट्रगल कयो पिया तव्हांजी आवाज़ मां बि ख़बर पवंदी आहे तमामु सुठो ॻाईंदा आहियो तव्हां। त तव्हांजी का अहिड़ी इंस्पिरेशन रही ज़िंदगी में यार मूंखे हिन सिंगर खे ॾिसी या हिन खे ॾिसी करे तव्हां इंस्पायर थींदा हुजे आई वॉन्ट टू बी लाइक दिस मां हिन वांगुरु थियणु थो चाहियां या हिन वांगुरु थियणु थी चाहियां? इज़ देयर एनी को माण्हू आहे जंहिंमां तव्हां ॾिसी मुतासिर थिया हिन वांगुरु मूंखे ॻाइणु खपे? काफ़ी सिंगर आहिनि मतिलबु सुठो सिंगर ॾिसी करे मुतासिर थियणु पंहिंजी जाइ ते पर सुठा सिंगर पसंदि बि आहिनि मूंखे। न पर उहो ठीकु आहे नंढे हूंदे सोचंदो न अरे मां जीअं कंहिंखे ॾिसी करे मैडम आबदा परवीन थी वई सनम मारवी थी वई ॾिसी करे उनखे हिकिड़ो इंस्पिरेशन मिलंदी आहे न यार मूंखे हिन वांगुरु थियणो आहे। मैडम आबदा परवीन खे ॿुधी करे ऐं उमेरा चन्ना अहिड़ा जेके सुठा आर्टिस्ट उन्हनि सभिनी सुठे आर्टिस्ट खे ॿुधी करे मूंखे इहो फील थींदो हो जो मां ॻाए सघां थी मतिलबु कोशिशि कयां त ॻाए सघां। त पोइ पहिरियों त उहो कीअं डिस्कवर थियो तव्हां कंहिं चयो त यू कैन बी अ गुड सिंगर? मुंहिंजी कंहिं बि मूंखे न चयो मां सुठा सिंगर ॿुधंदी हुयसि। ॿुधंदा त पोइ तव्हां जॾहिं तव्हां ॻाइणु शुरू कयो लाज़मी कंहिंखे ॿुधायो हूंदो न आवाज़ु? मुंहिंजी अम्मी मुंहिंजो वॉइस ॿुधो उहो बि लिखी करे पोइ जॾहिं वॉइस ॿुधो त हुननि मूंखे चयो मतिलबु तो लॻे थो इंट्रस्टेड आई। हा त पोइ तव्हां उहा लिखी ॻाईंदा हुयो? लिखी ॻाईंदा जी जेके बाथरूम सिंगर। त पोइ एजुकेट माना क्लास में कॉलेज में ॻाईंदा हुया तव्हां? मतिलबु जी नाथ चइजे हम्द चइजे ईअं मतिलबु ईअं हल्को फुल्को जीअं माण्हू ॻाईंदो आहे ईअं करे नाथ वग़ैरह पढ़ंदा आहियो? त पोइ तव्हांखे दोस्तनि वोस्तनि चयो हूंदो फ्रेंड्स त तव्हांखे चवंदा हुआ बहरहाल मूंखे बि लॻंदो मे बि मां सिंगर थी सघां। अच्छा फर्स्ट तव्हांजो गानो कॾहिं आयो तव्हां माना प्रॉपर तरीक़े सां आया हुजो?
फर्स्ट मुंहिंजो हिकिड़ो एल्बम थियो थर प्रोडक्शन में। अच्छा एल्बम्स तव्हां कया आहिनि, घणा एल्बम्स कया? एल्बम्स मूं तक़रीबन 12-15 एल्बम कया। 12-15 एल्बम माना हिकिड़े एल्बम में 10-15 गाना त हूंदा? मे बी 100-150 गाना जी तक़रीबन हा, 100 जी हूंदा आहिनि जी। वंडरफुल। पोइ पहिरियों गानो तव्हां उते कयो हुयो फर्स्ट? जी जी जी। वधि में तव्हांजा फेमस कहिड़ा रहिया आहिनि मतिलबु गीत जेके तव्हांखे हूंदा आहिनि त हीअ बुशरा जो ॻायल आहे यार, हीअ बुशरा ॻायो आहे, वरी उनजो तव्हां अहिड़ो को आहे फेमस? बिल्कुलु हाणे मुंहिंजो फेमस कलाम थियो ऑफिशियल जेके सिरदा सौदा, हू केटीएन ते बि कशिश ते बि अक्सर हलंदो आहे। हा सिरदा। ऐं उन मां ई सभु चवंदा आहिनि जो ही बुशरा मारवी जो कलाम ॻायल आहे जी। माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। त पोइ तव्हां अक्सर करे माना मैडम आबदा परीन ऐं हुमैरा चना खे ॿुधंदा हुया? जी सभिनीनि खे आर्टिस्टनि खे सुठा आर्टिस्ट। अच्छा सभु ॿुधंदा। सो हिकिड़ी कॉल आहे जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो। जी जी अदा। वालेकुम सलाम जी अदा, केरु था ॻाल्हायो? हेलो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई है? मोहम्मद सलेमान डार थो ॻाल्हायां फुलजी खां। मोहम्मद सलेमान डार, कहिड़े शहर किथां? फुलजी। अच्छा फुलजी। अच्छा दादू खां। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र अल्लाह अच्छा लॻो। तव्हां के राजा में था ॻाल्हायो छा? जी अदा। अच्छा चलो कॉल डिस्कनेक्ट थी वई। ऐं जेको आहे असां बुशरा मारवी आहे, जेके तव्हां हुन कुझु क्वेश्चन पुछणु चाहियो था या फरमाइश करणु चाहियो था त डेफिनेटली शी विल कंप्लीट योर फरमाइश एंड शी विल गिव आंसर यू। ऐं तव्हां कुझु पुछणु चाहियो त डेफिनेटली तव्हांखे कुझु न कुझु कॾहिं असां एक्चुअली बुशरा खे पुछणु चाहियूं त कॾहिं आई, कीअं आई, छो आई, छाजे करे आई, छो। सो माना इहे अक्सर करे सिंगर्स अचंदा त उहो अक्सर इहो उस्ताद न कंदा आहिनि ऐं जेको आहे प्रिपरेशन न हूंदी आहे उन्हनि जी, रियाज़ न कंदा आहिनि, प्रॉपर तरीक़े सां न कंदा आहिनि। त उन्हनि जे लाइ तव्हां छा कीअं था ॾिसो? जेके खोड़ सारियूं छोकिरियूं आहिनि जंहिंखे मॉडल थियणो आहे, मॉडल में सक्सेसफुल न थी, जेके एक्ट्रेस आहे उहा एक्ट्रेस सक्सेसफुल न थी, शी बिकम अ सिंगर, त पोइ उन लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? हुननि लाइ इहो चवणु चाहींदसि जो अगरि जेको सिंगर आहे प्रॉपर सो त सिंगर आहे, जेको मॉडल थी सिंगर थिए त पोइ हुनजी महिनत बि एतिरी हूंदी। महिनत बि एतिरी हूंदी। जी जी। मूंखे एतिरो अर्सो थियो त मूं रुगो फोकस सिंगिंग ते कयो आहे। हा। हू रुगो पंहिंजो मॉडलिंग में ट्राई करे जेॾी महिल हुननि खे सक्सेस नथी मिले त हू वरी मूव थियूं कनि सिंगिंग में। बहरहाल हू वरी महिनत बि एतिरी हूंदी, हू नज़र बि ईंदी आहे। पोइ मुंहिंजे ख़्याल में हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। बहरहाल ही आसान न आहे सिंगिंग करणु। सिंगिंग आसान न आहे। केतिरो मतिलबु मां सम्झणु थो चाहियां, आई नो बिकॉज़ मां इलाही माण्हू जा आहिनि इंटरव्यू कंदो आहियां, अरसे खां शोज़ थो कयां, त जेके माण्हू सिंगिंग खे सोलो था सम्झनि, जेके जल्दी तनक़ीद कंदा आहिनि या सुठो न ॻायो आहे, सुठो कमु न कयो आहे, केतिरो ॾुखियो कमु आहे सिंगिंग? तमामु ॾुखियो कमु आहे। ॿुधण वारे खे त ईअं लॻंदो आहे तमामु ईज़ी आहे। बहरहाल जेको कंदो आहे, जंहिंखे ख़बर आहे, जेको सिखंदो आहे, सभिनीनि खां वधीक ॾुखी सिंगिंग आहे। मतिलबु मैं ॾिसो न, हिकिड़ो तव्हां स्पीच किथे कयो था, हुते केतिरी ऑडियंस हूंदी आहे तव्हांखे रुगो ॾिसण वारी, हिकिड़े माण्हू खे तव्हांखे मतिलबु एतिरो हौसलो हूंदो त तव्हां हुते स्पीच कंदा। ईअं सिंगिंग जो बि आहे जो सभु सॼी ऑडियंस रुगो तव्हांखे ॾिसण वारी हूंदी आहे, तव्हां छा चवंदा, इन करे उहो तमामु ॾुखी आहे मुंहिंजे ख़्याल में। इवन त लाइव ॾाढो ॾुखियो आहे। इवन तव्हांजा जेके शोज़ थींदा हूंदा त लाइव ई थींदा हूंदा? लाइव तमामु ॾुखियो आहे। लाइव में त सॼी एनर्जी तव्हांखे खपे थी। काफ़ी अहिड़ा शोज़ हूंदा आहिनि जिन में 3-4 कलाक कंटिन्यू तव्हांखे परफॉर्म करिणो पवंदो आहे। वरी एनर्जी ऐं सॼी माना फुल एनर्जी में 3-4 कलाक कंटिन्यू नॉन स्टॉप यू हैव टू ऐं तव्हां परफॉर्म कंदा ईंदा? जी जी अल्हम्दुलिल्लाह, ऑन एंड ऑन। जी। त पोइ त तव्हां शोज़ माना मतिलबु ॾाढो ॾुखियो, ट्रेवलिंग वरी अचणु वञणु? जी 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 बिल्कुलु ॾुखियो बि आहे। ट्रेवलिंग बि हूंदी आहे हुन में। वरी पहिरीं सॼी मतिलबु लाइनअप कबो आहे, सॼो म्यूज़िशियंस असांजा हूंदा आहिनि, बैंड मेंबर्स हूंदा आहिनि, लाइनअप कबो आहे। वरी परफॉर्मेंस हुते छा करणी आहे उहो लाइनअप कबो आहे। हर शइ शेड्यूल हिकिड़ो इवन कॾहिं कॾहिं त तव्हां जेके सोचे वेंदा हुआ जेके हीअ कलाम पेश करणा आहिनि, बट सिचुएशन चेंज हूंदी आहे त पोइ वरी उन्हनि जी फरमाइश सां भरणो हूंदो आहे, पोइ उनजी स्केल शयुनि जी। बिल्कुलु उहो बि अचानक सां वरी स्टेज ते हुनखे मतिलबु करिणो पवंदो आहे। बहरहाल इहो आहे जो ऑडियंस खे ॾिसणो आहे जो ऑडियंस छा थी ॿुधणु चाहे, ऑडियंस खे ॾिसी करे तव्हांखे परफॉर्म करिणो आहे। वेरी गुड यार, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पोइ हिन वक़्तु तव्हां किथे किथे शोज़ कया आहिनि? मूं सॼे पाकिस्तान में बि कया आहिनि, पाकिस्तान खां बि ॿाहिरि बि, पाकिस्तान ॿाहिरि बि कया आहिनि। 8 कंट्रीज़ में परफॉर्म कया। वेरी गुड। 8 कंट्रीज़ में माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। किथे किथे विया हो? किथे सुठो लॻो? कहिड़ी स्टेज ते परफॉर्म? जी मूं यूके में मां वई आहियां, USA में वई आहियां, ऑस्ट्रेलिया में वई आहियां, ऐं थाईलैंड में वई आहियां, ओमान में वई आहियां, दुबई में वई आहियां, चाइना में वई आहियां, मलेशिया में वई आहियां। अच्छा वेरी गुड। बस कहिड़ी स्टेज ऑडियंस सुठा कहिड़ा यादगार आहे यार? ही यूके जा, USA जा या थाईलैंड या ओमान या कतर वातेवर, कहिड़ी स्टेज वधि मज़ो आयो तव्हांखे? सभिनीनि जा आहिनि तमामु सुठो, छो त हुते जा जेके माण्हू आहिनि हू सिंधी कल्चर खे तमामु घणो लाइक कंदा आहिनि ऐं कलरफुल ॾिसी करे तमामु अट्रैक्ट थींदा आहिनि।
उन्हनि खे तमामु सुठो लॻंदो आहे। मूंखे बि तमामु सुठी रिस्पॉन्स मिली, मां जिते बि वई आहियां। अच्छा, तमामु सुठो रिस्पॉन्स जी हा, मिलियो। तमामु So, तमामु सुठी ॻाल्हि आहे। एॾनि इंटरनेशनल जेको आहे एक्सपो और इंटरनेशनल मंचनि ते तव्हां परफॉर्म कयो जी आहे, हा। डेफिनेटली दिस इज़ अमेजिंग। सो वेल यू कैन कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। ऐं बुशरा खे कुझु पुछणु चाहियो था तव्हां, त कुझु क्वेश्चन पुछणु चाहियो था, का फरमाइश करणु चाहियो था, डेफिनेटली शी विल गिव यू द आंसर। सो डू कॉल अस ऐं कॉल्स कंदा रहो असांजे प्रोग्राम में, ऐं कोशिशि करे कुझु कलाम बि जेको आहे बुशरा खां हिते ज़रूरु ॿुधंदासीं, उनजी परफॉर्मेंस बि थींदी हिते, रिक्वेस्ट कंदासीं बुशरा आई आहे त कोशिशि करण में मौक़े जो फ़ाइदो। बाक़ी कुझु पुछणु चाहियो था तव्हां, को सवाल पुछणु चाहियो था, ऐं उहो खोड़ सारा सवाल डेफिनेट असां पुछंदासीं बुशरा खां। बुशरा पोइ ही फील्ड ई छो चूज़ कई? तव्हांजो माना ड्रीम हुयो त मूंखे सिंगर थियणो आहे? जी बिल्कुलु, मुंहिंजो ड्रीम हो, पोइ तॾहिं इहो सिंगिंग जी फील्ड जेका चूज़ कई, पोइ हिकिड़ो इंट्रस्ट बि हो मूंखे। अच्छा, मूंखे ही करिणो आहे। पोइ पर तव्हांखे लॻे नथो इहा हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी बि आहे? जीअं तव्हां चओ था ॻाइणु ॾाढो ॾुखियो आहे, तमामु ॾुखियो। ऐं तव्हां ॾिसंदा त अॼुकल्ह जूं शाइरियूं, अॼुकल्ह जा सिंगर्स उन हिसाब सां उहा शाइरी, उन हिसाब सां उहो कोन था कनि, त इन सॼे सिनेरे खे अव्हां कीअं पिया ॾिसो? बसि जेके अॼुकल्ह शाइरी आहे, मतिलबु जीअं नवां शाइर आहिनि, उन्हनि खे शौक़ु आहे, शौक़ में शाइरी कंदा आहिनि, पोइ मतिलबु माण्हू उन्हनि खे खणी करे उनजी कंपोज़िशन ठाराए करे, अॼुकल्ह त एतिरो सवलो थी, सवलो इहो ई, एतिरी ईज़ी थी वई आहे सिंगिंग जो। मतिलबु तव्हां ट्रैक को ठाराए करे, ऐं उनमें भले सुठो सिंगर आहे या न, उनमें उनखे ट्यून करे ऐं तव्हां सुर में करे तव्हां उनखे, कंप्यूटर सॼो कमु थो करे, कंप्यूटर अॼुकल्ह मतिलबु माण्हू खे एतिरी एफर्ट नथी करे। वेरी गुड आइडिया। सो हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, छा हाल आहे, कीअं तबियत? सभु ख़ैर, आवाज़ घटि थो अचे दादा, केरु था ॻाल्हायो? हेलो हेलो जी, दादा केरु था ॻाल्हायो? जी जी हाँ, केरु था ॻाल्हायो दादा? सर अल्लाह बख्श शोर पे ॻाल्हायूं। अल्लाह बख्श, किथां दादा कॉल कई आहे? जी सर छठो खां कॉल कई आहे। अच्छा, छठे मां कॉल कई, कीअं आहे, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? छा चवणु चाहींदो? जी सर आवाज़ तव्हांजी तमामु घटि थी अचे। एक्चुअली मुंहिंजो आवाज़ु आहे एतिरो, ऐं छा कयां, आवाज़ु हाणे अचे थो, सही थो अचे आवाज़ु? बिल्कुलु बिल्कुलु फर्स्ट क्लास। हा, छा चवणु चाहींदो सर? तव्हां कॉल कई आहे, शो में बुशरा वेठल आहे हिते। हा जी सर, प्रोग्राम तमामु सुठा आहिनि, ऐं ॾिसंदो आहियां, ठीकु आहे, बहितरीनु हूंदा आहिनि। तव्हांजा जेकी सिलेक्शन हूंदी आहे कशिश टीवी ते गाननि जी तमामु सुठी हूंदी आहे। थैंक यू सर, सो नाइस ऑफ यू। कुझु जी जी, अच्छा तव्हांखे गेस्ट सर केरु आहे? बुशरा मारवी। बुशरा मारवी सर, हिननि जा गाना तमामु सुठा हूंदा आहिनि, हलंदा आहिनि कशिश टीवी ते, तमामु बहितरीनु गाना हलंदा आहिनि, सुठा असांखे लॻंदा आहिनि। सही, कुझु सवाल करणु चाहियो था? सवाल सर, सवाल त असांजो को बि कोन्हे, पर तव्हां खां सिर्फ़ु एतिरो पुछणु चाहींदासीं, कशिश टीवी ते हिकिड़ो सिंधी पंहिंजो सॉन्ग हलंदो आहे, त जेकॾहिं उहो प्ले कयो त कहिड़ो कहिड़ो? आओ त गॾिजी गुज़ारियूं सर, न सिंगर नाले में ख़बर न आहे, जेके तव्हां ॿुधाईंदा। आओ त गॾिजी गुज़ारियूं, ओके, वी विल ट्राई टू प्ले द सॉन्ग। थैंक यू सो मच ब्रो फॉर योर लव सपोर्ट। ऐं हिकिड़े ब्रेक ॾे हलंदासीं, न ब्रेक सॉरी आहे, मुंहिंजी ग़लती आहे। सो वेल ब्रेक ॾे कोन था हलो, कचहरी कंदासीं। अच्छा, वाक़ई अॼुकल्ह वाक़ई माना जंहिंखे सिंगर थियणो आहे, माना मां जेके सिंगर थियणु को मसइलो न, ट्यूनर लॻो पियो आहे, आवाज़ु वोकल बसि उहो ईज़ी थी वियो आहे न, कंप्यूटर सभु कुझु। तव्हांखे कावड़ ईंदी आहे न? बसि ॿुधी करे छा कावड़ अगरि अचे बि त तव्हां छा था करे सघो? न पोइ बि जनरली डिस्कस। बसि कावड़ ईंदी, माण्हू चए थो बसि वधि में वधि चैनल चेंज कंदो, ॿियो छा कंदो, हिन खां वधीक त कुझु नथो करे सघे। कहिड़ा बेसरा ॾिठा आहिनि सिंगर, केतिरा आहिनि, नाला नथा खणूं, माना आहिनि न चङा भला आहिनि, सुरीला बि आहिनि, बेसुरा बि आहिनि, हाणे छा चइजे। ऐं शाइर बि जेको माशाल्लाह अॼुकल्ह शाइर जेके घर में जेको रुसे थो शाइर थो थी वञे, प्रोफेशनल जेके शाइर आहिनि उहे त सुठा शाइर आहिनि माशाल्लाह, उहे साईं बाक़ाइदा सुठो कमु ऐं जेके शौक़ में शाइरी था कनि त पोइ हू वरी बसि हुननि खे छा चइजे, कुझु कोन थो चई सघे। बाक़ी ॻाल्हि तव्हांजी सही आहे बिल्कुलु। सो तव्हां कॾहिं ऑफर थींदी आहे अहिड़ी क़िस्म जी शाइरी, पोइ तव्हां कीअं शाइरी सिलेक्शन कीअं कंदा तव्हां पंहिंजी? मूंखे शाइरी जी ऑफर थींदी आहे, मां कंदी न आहियां, सफ़ा स्ट्रेट फॉरवर्ड जवाबु न ॾींदा, न कंदा? बिल्कुलु हा, सुठी शाइरी आहे, सो तव्हांजो पंहिंजो इमेज जी बि हुन में हूंदी आहे न। हाणे तव्हां शाइरी ॻाए छॾींदव, सिलेक्शन बि को ॻाए छॾींदो, बहरहाल जेकी तव्हांजो सॼो हेतिरो वर्क कयल आहे उन ते फ़र्क़ु पए थो, तमामु इफेक्ट पए थो, इन करे मां न आहियां कंदी। कोशिशि करे इन टाइप कोशिशि हूंदी आहे जो न कयां, सुठी शाइरी हुजे ज़रूरु कंदसि, कंदी आहियां, उहो बि सुठा शाइर हूंदा आहिनि, पोइ कंदी आहियां। तव्हां थोरो कयो, सुठो कयो। हा, इहा ई ॻाल्हि तव्हां पुछो, मां म्यूज़िक वञे काॾे पियो जेको आहे। हिकिड़ो कॉल आहे हिकिड़ी, जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं, केरु पिया ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? सर मां जावेद अंसारी थो ॻाल्हायां, सकरन खां। साईं जावेद साहब कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? सर ऑल इज़ वेल, ऑल इज़ वेल, दैट एंड इज़ वेल। तव्हांजो हाल छा ख़बर चार आहे, छा चओ? प्रोग्राम पिया ॾिसो। जी सर, अॼु असांजे सिंध जी सुरीली फनकार आई आहे, बिल्कुलु सर, मारवी। बिल्कुलु सर, बिल्कुलु। छा चवणु चाहींदो सर, ॻाल्हाइणु चाहियो ॻाल्हायो, को फरमाइश आहे?
हेलो अस्सलाम वालेकुम मदी। वालेकुम अस्सलाम। अदा ठीकु आहियो? हाली सभु ख़ैर लॻो पियो। अवां ख़ुशि आहियो? जी जी शुक्र आहे। अवां जी सिंगिंग ॿुधी ॾाढी ख़ुशी थींदी आहे बाबा। तमामु घणी महिरबानी अदा। अवां सुर वारियूं आहियो ऐं सुर त बादशाह आहे। अवां बादशाह जूं रहाणियूं आहियो। बिल्कुलु कोशिशि आहे। न सुर जेको आहे न हिकिड़ो माना बादशाह आहे। जीअं वादी सुर थींदो आहे, समवादी थींदो आहे। जी जी। त ॿुधण वारा जेके आहिनि से सुर ॿुधंदा आहिनि अवां जो माना। बसि तमामु जेके ॿुधण वारा आहिनि उन्हनि जी मोट मिले थी त असांजो अञा बि दिलि वधे थो जीअं असां सुठो ॻायूं। हक़ीक़त आहे। मूंखे बि ॻाइण जो शौक़ु आहे ॾाढो। अच्छा अच्छा माशाल्लाह। हा सर ॿुधायो सर, भले ॿुधाए छॾियो। हिते ई जजमेंट कॉल ड्रॉप थी वई आहे, लॻे तव्हांजे नसीब न आहे, कॉल ड्रॉप थी वई आहे। सो बुशरा बि हिते वेठल आहे, तव्हांजी कॉल्स बि वठूं था बाद में। छो न हिकिड़ो गानो प्ले कजे, गाने खां पोइ वरी तव्हां सां कचहरी कजे, ठीकु आहे? सो अॼु तव्हां भला होस्टिंग बि कयो न, थोरो भला साम्हूं गानो प्ले कयो हिकिड़ो। अच्छा हा अॼु मां होस्टिंग बि कयां? हा होस्टिंग बि कयो। अच्छा हाणे मां जेको कलाम तव्हांखे ॿुधाए रही आहियां हू हिकिड़ो त सूफ़ी कलाम आहे ऐं आबदा परवीन उन खे ॻायो आहे। न आप मैडम जो न आहे, मैडम आबदा परवीन ॻायो आहे ऐं मूं हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे। अच्छा अच्छा नंढी कोशिशि कई आहे। कोशिशि कई आहे, उमेदु आहे तव्हां सभिनीनि खे पसंदि ईंदो। हा ऐं पसंदि मतिलबु तव्हां केतिरी महिनत कई ॿुधायो इहो? महिनत त मूं काफ़ी कई आहे, मुंहिंजी तरफ़ां त काफ़ी महिनत आहे, वधीक ॿुधण वारा पाण उहो तव्हांखे ॿुधाईंदा। एक्चुअली हिकिड़ो ॿियो गानो लाइन अप थियल आहे, उहो तव्हां प्ले कंदा, उहो तव्हां बाद ॿी लिंक में हलाईंदासीं। पर तव्हां हिकिड़ो ॿियो गानो था प्ले कयूं असां, और बाद में कयूं था। सो उहे हलंदा हिकिड़ी गाने तरफ़, गाने खां पोइ कचहरी कंदा। डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। सही पियो लॻे यार? बोर थी विया हूंदो हाणे, फील कंफर्ट? न न तमामु सुबुह लाइ मानी न खाधी बुशरा यार, कसम सां हिते को पुछणा हुई। असां शो में जेको बचे थो फराल आशारी दावत ॾेई वई आहे। का ॾिसंदी हुई फराल आशारी मानी इन बुशरा बि चयो आहे। मूं बि दावत ॾिनी आहे। मां दावत ॾिनी आहे, मानी ठाहींदी। मच्छी ठाहींदो? मच्छी ठाहियां, पलो ठाहींदासीं। पलो अमीर पलो भाईजान सॼी टीम सां। ओके ठीकु आहे पलो, बस ठीकु आहे। शो बाक़ाइदा भलो करिणो आहे भाईजान, बुशरा जो शो करिणो आहे। बुशरा मानी बि खाराए। सो ॿियो हलवाल ॾियो, कीअं पियो गुज़रे ज़िंदगी तव्हांजी? सुठी पियो गुज़रे? तमामु सुठी ज़िंदगी गुज़रे पई। हा माशाल्लाह। पोइ तव्हांजो हाणे त स्केड्यूल ॾाढो बिज़ी हूंदो, शादियूं आहिनि, सीज़न्स ॾाढी लॻी पई, शोज़ हूंदा? जी 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 बिल्कुलु। लास्ट मंथ मां सॼो पंजाब में हुयसि। सॼो मंथ पंजाब? जी हा, मुंहिंजा कुझु हिकिड़ो इस्लामाबाद में, लाहौर में, खारियां, गुजरांवाला, वरी DIG खान, हीअ सॼो कंटिन्यू मां लास्ट मंथ सॼो पंजाब में। पोइ त तव्हांखे टाइम ई न मिलंदो हूंदो मतलब रेस्ट लाइ? तव्हांजे गले खे रेस्ट खपे। तव्हांजो ॾाढो ॾुखियो हूंदो स्केड्यूल, सुबुह जो 5 लॻे ताईं शोज़, 4 लॻे? बिल्कुलु बसि आहे बहरहाल मैनेज थी वेंदो आहे। हिकिड़ो माण्हू खे हैबिट थी, आदत थी वेंदी आहे, पोइ हुनखे मुश्किल न आहे थींदी। पर इट्स ऑल अबाउट महिनत केतिरी आहे? महिनत तव्हां निंड फिटायो, घर खां ॿाहिरि हुजो। बिल्कुलु बिल्कुलु महिनत त को बि कम में महिनत आहे, बिना महिनत जे। बुशरा हिकिड़ी सॼी पुछणु थो चाहियां, मतिलबु तव्हां कमु था वठनि 9 सालनि खां, कामयाबी कीअं थी मिले? सक्सेस केतिरी सवली थी मिले, ॾुखी थी मिले, केतिरी महिनत थी करणी पए? कामयाबी तमामु ॾुखी थी मिले। अलाए किथां किथां कहिड़ा कहिड़ा स्टेप वठी तव्हां हुते पुॼंदा आहियो उन कामयाबी जी मंज़िल ते। ॾिसण वारनि खे इहो लॻंदो आहे माण्हू सवलो पुॼी वियो आहे, बहरहाल ईअं न आहे। वारी ॻाल्हि कई आहे तव्हां, गुड पॉइंट। ऐं ॾिसण वारनि खे वाक़ई लॻंदो आहे जल्दी, उन्हनि खे लॻंदो आहे जीअं को आर्टिस्ट परफॉर्म करे पियो, उनखे लॻंदो हो बसि बिल्कुलु ईज़ीली ही परफॉर्म करे पियो। उन्हनि खे न आहे ख़बर हिन जो वीचारे अलाए घणा ॾींहं स्ट्रगल कई हूंदी ऐं इन कलाम ते घणा ॾींहं प्रैक्टिस कई हूंदी ऐं घणा ॾींहं इन पंहिंजा वेस्ट कया हूंदा म्यूज़िशियननि सां, हेॾा होॾा सभिनी खे टाइम वठी करे, तॾहिं करे हाणे परफॉर्म करे पियो। मतिलबु हुननि खे इहो न लॻंदो हुजे, हू चवंदो बसि कंहिंखे वणंदो कंहिंखे न वणंदो, बहरहाल जेको करे थो उनखे ख़बर आहे। पर करे थो उनखे ख़बर आहे। त कंटिन्यूअस जेके नॉन स्टॉप शोज़, लेट सपोज़ तव्हांखे जेकॾहिं शो मिले थो हिकिड़ो पंजाब में, जीअं तव्हां ॿुधायो त ऑफकोर्स तव्हां सूफ़ी बि ॻायो पिया, पंजाबी बि ॻायो पिया, सराइकी बि ॻायो पिया, सिंधी बि ॻायो पिया, डिफरेंट लैंग्वेजिस ॻायो पिया। जेकॾहिं पंजाब में शो आहे त तव्हांखे त पोइ तव्हां हितां निकिरी वेंदो पंजाब, वरी पंजाब खां वापसि अचिणो आहे तव्हांखे, त सिंध में शो आहे त वरी तव्हां सिंध डायरेक्ट शो ते पहुचंदो, त तव्हां पोइ पंहिंजी पर्सनल लाइफ या घर जी लाइफ खे कीअं मैनेज कंदा आहियो? बिल्कुलु मैनेज करिणो पवंदो आहे। बसि पंहिंजी जेके पंहिंजी पर्सनल लाइफ आहे उन लाइ त पोइ वरी जॾहिं माण्हू कंटिन्यू बिज़ी आहे त पोइ वरी घर वारनि खे टाइम नथो ॾेई सघे। पोइ तव्हांजी फ्रेंड्स जेके साहेड़ियूं हूंदियूं उहे बि तव्हां नाराज़ हूंदियूं त तव्हां टाइम कोन थी ॾिए, कुझु मिले? घर वारनि खे बि इहो शिकायत हूंदी आहे, साहेड़ियुनि खे बि हूंदी आहे, जो तव्हां टाइम नथा ॾियो, बहरहाल छा कजे, मैनेज करिणो थो पए। मैनेज करिणो थो पए। उन्हनि खे चए माण्हू चवंदो आहे जो हीअ फ़िलहाल सम्झण जी कोशिशि कयो, मुंहिंजो पैशन आहे, मां छा कयां। तमामु सुठी ॻाल्हि आहे, पैशन खे फॉलो था कयो, तमामु वॾी ॻाल्हि आहे। जेके माण्हू पंहिंजे कम सां सचो न आहे उहो कंहिं ॻाल्हि सां बि सचो न आहे। वाह, गुड पॉइंट यार, वारी ॻाल्हि आहे। वाक़ई त माण्हू जेके पाण सां सचो न आहे त कंहिंसां बि सचो न आहे। अच्छा, त पोइ हिन सॼे जेको तव्हांजो आवाज़ु आहे इनखे मेंटेन करण लाइ तव्हां छा कंदा आहियो? जीअं अक्सर करे माण्हू परहेज़ कंदा आहिनि खाधे पीते में,
ऐं रेस्ट ॾींदा आहिनि, शयूं प्रॉपर रियाज़ कंदा आहिनि, तव्हां सॼी कंटिन्यू कंदा आहियो? बिल्कुलु मां जेॾी महिल अगरि फ्री हूंदी आहियां त मां रियाज़ बि कंदी आहियां, रियाज़ खे टाइम ॾींदी आहियां। बाक़ी परहेज़ लाइ मां जेके शयूं आहिनि, चांवर थिया, फ्राई शयूं थियूं, बाक़ी थधो पाणी थियो, ही सभिनीनि खे अवॉइड कंदी आहियां। अवॉइड कंदा? अच्छा, वेरी गुड, तमामु सुठी ॻाल्हि आहे। त पोइ माना इहा त तव्हां बाक़ाइदा प्रोफेशनल ॿुधायो था। जी। ऐं तव्हां हिन वक़्तु जेको आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई, तव्हांखे हिकिड़े कॉलर कॉल कई त तव्हां डिफरेंट सुरनि जी ॻाल्हि कई, न पंहिंजी लैंग्वेज में ॻाल्हायो, त तव्हां सुठो, तव्हां सभु सुरनि ते ई माना सॼी ख़बर आहे सारे गा मा पा दे नि सा? जी, सुरनि जी ख़बर बसि थोरी घणी आहे। सारे गा मा जी हू राग थींदा आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ राग हूंदा आहिनि, रागनि जी सिख्या वठणी पवंदी आहे, जांच वठणी पवंदी आहे, पोइ मतिलबु के राग जी ख़बर पइजी थी वञे त अक्सर फरमाइश बि अची वेंदी आहे न, त तव्हां असांखे हीअ ॻाल्हि ॿुधायो। हू कई अहिड़ा जेके माण्हू आहिनि जेके ॿुधण वारा आहिनि, हू कलाम जो नालो न आहिनि वठंदा, हू चवंदा आहिनि फलाणे राग में असांखे, फलाणे राग में काई न ॿुधायो, इहो हर को चेक बि कंदा आहिनि न, के चेक कंदा आहिनि केतिरो सिखियल आहे, यानी ख़बर आहे या न आहे। पोइ तव्हां इहो सम्झी वेंदा हर को चेक थो करे। हा, पोइ ख़बर पइजी वेंदी आहे, पोइ उन्हनि खे अगरि उन राग में तव्हां कलाम ॿुधाईंदा, पोइ हू थोरो सुकून में थी वेंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे जो सिखियल आहे माना। हा, सिखिया जेके माण्हू सिखिया, इलाही आर्टिस्ट आहिनि जिन्हनि खे पंहिंजे स्किल जी बि ख़बर न हूंदी। यार वारी ॻाल्हि कई, बिल्कुलु, यार उनखे पंहिंजे स्किल जी, हाणे आर्टिस्ट आहे त उनखे पंहिंजे स्किल जी ख़बर न आहे, त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे स्टेज ते वञी कंफ्यूज़ थींदो। तव्हांखे एतिरी त जांच हुजे न, घटि में घटि, घणो न त एतिरी तव्हांखे पंहिंजे कम जी ख़बर हुजे। जी, कम अज़ कम। इन तमामु सुठी प्रोफेशनल ॻाल्हि ॾाढो मज़ो हुजे। वो लाइट ना हुई कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। तव्हां केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? पर मोहम्मद सलेमान डॉट फुल्ली स्टेशन था। अगेन कॉल कई आहे तव्हां, ॿीहर कॉल कई, छा चवणु चाहींदो था? इधर मां तव्हां कॉल कई पर तव्हां बचर मूं कॉल कई, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजो हाल सभु ख़ैरु आहे? ठीकु आहियो? अलाह शुक्र, टाइम दा ख़ुशि आहियो? तव्हां में शो में दीका पुछरा मारी आई आहे शो में? बिल्कुलु बिल्कुलु आई आहे। छा चवणु चाहींदो, ॻाल्हाइणु चाहींदो, छा चवणु चाहींदो ॿुधायो? इंशाअल्लाह ख़ुशि आहे। मां चवणु चाहियां थी बलस गाना ॿुधाए, गानो ॿुधायो को त गानो ॿुधूं था। बुशरा ईअं कीअं छॾंदासीं? बुशरा इहा गाने खां सवाइ ईअं थींदो ॻाल्हि? ईअं? अच्छा, हा जी जी, हा। ॿियो सभु ख़ैरु ठीकु ठाक मज़े में? तव्हां ॿुधायो, तव्हांखे ख़ैरु लॻो पिया, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? मानी छा पचाई आहे सर? हा, मानी छा पचाई? सभु ख़ैरु सर। असां 2 मिंट वाक़ई ख़ैरु ख़ैराफ़त में सिंधी माण्हू लॻी वेंदा आहिनि सर। थैंक यू सो मच। ऐं कोशिशि कंदासीं बुशरा खां कलाम बि ॿुधिजे साड़ भाई, भला गलो बि आहे असांजो। असां हाणे सिंगर कोन थी सघंदासीं, सिंगर माना प्रोफेशनल ॻाल्हाईंदे डपु थींदो आहे की सिंगिंग जी ॻाल्हि कयूं। सो बुशरा खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं ऐं बुशरा खां पुछंदासीं त बुशरा कहिड़ो कलाम पई ॿुधाए, ऐं उमेदु कयां था सभु इंजॉय कंदो ऐं व्यूअर्स बि इंतज़ार में हूंदा त बुशरा छा पई ॿुधाए। जी, हाणे जेको मां कलाम तव्हांखे ॿुधाईंदसि उहो आहे सचल सरमस जो, ऐं मैडम आबदा परवीन साहिबा जो ॻायल आहे। मूं हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे हिनखे ॻाइण जी। बिल्कुलु, उमेद आहे ॿुधण वारनि खे पसंदि ईंदी इंशाल्लाह सर, बिल्कुलु श्योर। सो वेरी गुड यार, वाह जो कलाम आहे, तमामु बहितरीनु तरीक़े। ऐं अॼुकल्ह हिकिड़ी शइ मां वाक़ई एप्रिशिएट कंदुमि, अक्सर करे असांजे जेके सिंगर्स आहिनि, रियली मोस्ट ऑफ जेके आहिनि, उहे तमामु सूफ़ी या फोक खे घटि थियूं फोकस ॾियनि। उनजो जेको घणो फोकस आहे उहो डिफरेंट क़िस्म जा चंचल ऐं डिफरेंट क़िस्म जा कलामनि ते वधीक फोकस आहे। तव्हां इहो छो चूज़ कयो, छाजे करे? सूफ़ी जेको आहे तव्हांखे हिकिड़ो त मतिलबु ॻाइणु खपे, ऐं ॿियो तव्हांखे पंहिंजे पाण खे अंदरूनी सुकून मिलंदो आहे, सुकून करण लाइ तस्कीन मिलंदी आहे। वरी तव्हां जेॾी महिल सूफ़ी परफॉर्म कंदा हुन में तव्हां बिल्कुलु पंहिंजे पाण खे ज़म करे वठंदा, तव्हांखे ख़बर न पवंदी तव्हां कहिड़े जान में आहियो, किथे आहियो। इन करे मूंखे सूफ़ी तमामु पसंदि आहे। सूफ़ी तव्हांखे ऐं सुठी ॻाल्हि आहे जेके तव्हां इन लेवल ते अंडरस्टैंडिंग आहे, शयुनि खे अंडरस्टैंड कयो था, त इहो बिल्कुलु एक्चुअली इट्स ऑल अबाउट सुकून आहे। तसोफ़ सूफ़ी कलाम जेके प्यार जो, अमन जो पैगाम आहे न, तव्हां शाइरी खे अंडरस्टैंड कंदा, तव्हां पाण बि सुकून में हूंदा आहियो, जेके ॿुधण वारा आहिनि हुननि खे बि अमन जो पैगाम ॾियो। त मतिलबु यूजली तव्हांखे फीडबैक मिले थो हिननि जो। पर चवनि था अक्सर करे मारवी त अक्सर करे ॿिया सिंगर्स बि ईंदा आहिनि जीअं मुंहिंजे शो में ईंदा आहिनि या डिफरेंट कचहरी थींदा आहिनि, उहो अक्सर करे हिकिड़ी कंप्लेन, यार ऑडियंस डिमांड थी करे अहिड़े क़िस्म जा गाना, माना जीअं अॼुकल्ह हलनि था गाना, त ईअं आहे छा तव्हां जॾहिं किथे किथे जेकॾहिं ऑडियंस जी डिमांड हूंदी आहे छा? ऑडियंस ॾिसो सभु हिकु जहिड़ी न हूंदी, किथे ऑडियंस अहिड़ी हूंदी आहे जेकी हला गुला वारा कलाम ॿुधंदा, कई अहिड़ा आहिनि जेके सूफ़ी ॿुधंदा आहिनि, कई फोक ॿुधंदा आहिनि, कई गज़ल ॿुधंदा आहिनि, मतिलबु हर कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे। ऑडियंस त पंहिंजी मर्ज़ी वारी आहे, बहरहाल इलाही माण्हू आहिनि जेके सूफ़ी खे बि हाणे पसंदि कनि था एक्चुअली आहे सूफ़ी कलाम जेके माण्हू खे। मैडम आबदा परवीन आहे, उन्हनि खे दुनिया ॿुधे थी, पूरी दुनिया, सॼी दुनिया, सॼो वर्ल्ड उन्हनि खे ॿुधे थो सूफ़ी रंग आहे रुॻो, ॿियो हाणे कहिड़ो दुनियादारी जो कलाम ॻाइनि था, बहरहाल दुनिया उन्हनि खे ॿुधे थी। सूफ़ी रंग में जेको तस्कीन आहे उहो मुंहिंजे ख़्याल में अॼुकल्ह जा कलाम आहिनि बसि ठीकु आहे, हलनि पिया। जी,
सही आहे। पोइ अक्सर के तव्हां इन्हनि ते मतिलबु ठीकु आहे तव्हां पंहिंजे फोकस आहियो ऐं ॿियो फोक स्पेशली कोशिशि करे कल्चर खे तव्हां फोक ते आहे फोकस, बाक़ी जेके ॿुधण वारा ॿुधणु चाहींदा आहिनि उहो बि कंदा आहियूं, कंदा आहिनि जेके फरमाइश थी त जेके फरमाइशी उहो कंदा आहियूं, बाक़ी जेके बेसिक आहे उहो सूफ़ी फोक बेसिक तव्हां उहा। त पोइ कहिड़नि कहिड़नि शाइरनि खे तव्हां हिन वक़्तु ताईं मतिलबु तव्हां ॻायो आहे? जी मूं शाइर काफ़ी कया आहिनि। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ॻायो आहे, हज़रत सचल सरमस खे ॻायो आहे, शेख अयाज़ खे ॻायो आहे। शेख अयाज़ जी कहिड़ी दफ़ो कयो आहे? ही काफ़ी आहे न जॾहिं त पियूं पियूं तॾहिं त काफ़ी फेमस आहे। इहो आहे जो काफ़ी हिन खां अलावा बि काफ़ी कलाम आहिनि, पर ही तक़रीबन बेदल साईं खे ॻायो आहे। मतिलबु अहिड़ा जेके बि सूफ़ी शाइर आहिनि उन्हनि खे ॻाइण जी कोशिशि कई आहे, अञा बि कंदी आहियां जो मज़ीद। ऐं त तमामु सुठी सोच आहे तव्हांजो, त कम से कम विजन तव्हांजो क्लियर आहे ऐं तव्हां अहिड़ी तरीक़े ॿुधायो था त एक्चुअली अॻे ॻाईंदा हुओ त माण्हुनि खे थोरो सुकून मिले, माण्हू थोरो रिलैक्स थियनि, माण्हुनि खे को न को मैसेज वञे। बिल्कुलु बिल्कुलु पुराणियूं शाइरियूं जेके बि आहिनि, वॾे वॾे हज़रत शाह अब्दुल भिटाई सरकार जी शाइरी वठो, हज़रत सचल सरमस जी शाइरी वठो ऐं सामी जी शाइरी वठो, शेख अयाज़ जी वठो, अहिड़ा ॿिया खोड़ सारा शाइर आहिनि जिन जी शाइरी में को न को मैसेज आहे, को न को हिकिड़ो कन्वे आहे जेको सोसाइटी खे मैसेज था कनि। बट अॼुकल्ह जी शाइरी अॼुकल्ह जी शाइरी में मैसेज त को बि न आहे मुंहिंजे ख़्याल में। मैसेज सूफ़ी शाइर जेके हर कलाम में तव्हांखे मैसेज को न को ज़रूरु मिलंदो। जी अच्छा बहुत सो वेल, यू जल्दी कॉल कयो, नंबर आहे 021353888202 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल सघो था। यू कैन कॉल अस, यू कैन सेंड अस द मैसेजेस। ऐं बुशरा खां कुझु पुछणु चाहियो था, बुशरा कलाम ॿुधणु चाहियो था, कोशिशि करे बुशरा खां कलाम ई ॿुधंदासीं, पर आहिस्ते आहिस्ते सभु कलाम बि ॿुधंदासीं, कचहरी बि कंदासीं, हलवाल बि कंदासीं ऐं म्यूज़िक ते बि ॻाल्हायूं पिया। इंडस्ट्री किथे आहे, कीअं आहे, अॻिते इंडस्ट्री जो फ्यूचर कहिड़ो आहे ऐं अॻिते कीअं, उन ते बि सॼो ओवरऑल इंडस्ट्री ते ॻाल्हाईंदासीं। ऐं अक्सर करे असांखे खोड़ सारा मैसेजिस ईंदा आहिनि सोशल मीडिया, तव्हांखे बि ईंदा हूंदा त के खोड़ सारियूं छोकिरियूं आहिनि या जेके अचणु चाहिनि थियूं फील्ड में, उहो जल्दी फेमस थियणु चाहिनि, उहो एॾो रेडी न आहिनि त उन्हनि खे स्ट्रगल करणी आहे। तव्हांखे ईंदा आहिनि मैसेजिस? ईअं मैसेजिस ईंदा आहिनि, पर हाल उन्हनि खे लॻंदो आहे हीअ मतिलबु सिंगिंग कंदा आहिनि त सवलो हूंदो, पर उन्हनि खे ख़बर आहे ॾुखियो आहे तमामु घणो। उन्हनि खे न आहे न ख़बर, इन महिल हू हिन में इन थींदा उन्हनि खे ख़बर पवंदी हीअ केतिरो ॾुखियो आहे। अच्छा, ॿियो इहो त माना सम्झो था त जीअं माना जीअं नए सिंगर खे जेका नई, स्पेशली मां ख़वातीन जी ॻाल्हि थो कयां, हमेशह मां ख़वातीन खे इनकरेज कंदो आहियां त बिल्कुलु डिफरेंट फील्ड में बराबरि जो उहो बि कमु जेको मां कयां थो उहो बि उहो करे सघे थी, इक्वल राइट आहिनि सभिनी जा। त व्हाट डू थिंक के जेकॾहिं को नओं सिंगर अचणु चाहे, नई सिंगर छोकिरी, उनखे छा करणु घुरिजे? तव्हां को तरीक़ेकार ॿुधाइणु चाहियो था उन्हनि खे? हुनखे त को सुठो टीचर मतिलबु हायर करणु खपे जेको उनखे गाइड करे। अहिड़ो टीचर न हुजे जो रुगो बसि मतिलबु अचे चए जो रुगो कलामनि खां शुरू कर, अहिड़ो टीचर हुजे जेके उनखे जीअं हारमोनियम खां उनखे अलिफ खां जीअं चइबो आहे न शुरू कराए, उनखे ख़बर सॼी जांच ॾे जो हीअ राग आहे, हीअ सुर आहे, हीअ ईअं तव्हां स्टार्ट कयो त तव्हां लाइ बहितरु थींदो। पहिरीं उन खां पोइ वरी अहिड़ो सुठो टीचर अगरि उन्हनि खे गाइड कंदो त डू थिंक असां वटि खोड़ सारा टीचर आहिनि, कुझु खोड़ सारा क्लासिकल फनकार त असां वटि तमामु घटि ई आहिनि। अक्सर करे असांखे डिफरेंट माण्हू मिलंदा, जंहिंखे बणिणो आहे को मसइलो न आहे, हुन खां धाॻो बदिराए छॾियो, स्टूडियो वियो, वोकल कई। हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मजहर सेठार जी। My friend, my brother, Muhammad Ali Ihsani here. You are conducting very nice program. Your guest is Bushra Maru is very nice. Thank you. And you are very well looking nice. मैं सुना तो तमाम। Sir, I'm trying to understand exactly the who is there. लगे तो थोड़ा बुदल। Thank you very much, मजहर भाईजान। अच्छा, माशाल्लाह बात की सके तो मुझे मारू। Sir, sure, you can talk to her. You're sure to talk to her. Sir, बिल्कुल ॻाल्हाए सघो था सर, बुशरा सां। हेलो, यस, हेलो, अस्सलाम वालेकुम बुशरा मारू साहबा। वालेकुम अस्सलाम जी, कीअं ठीकु आहियो तव्हां? हेलो, अस्सलाम वालेकुम बुशरा मारू साहबा। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो? आवाज़ तव्हांजो जेको आहे सो थोरो हल्को पियो अचे। आवाज़ मूंखे सही पियो अचे, तव्हांखे बि आवाज़ हाणे सही ईंदो। अच्छा, मां मोहम्मद अली ईसानी थो ॻाल्हायां। माशाल्लाह, तव्हां मज़हर सेठार साहब सां ॾाढो सुठो प्रोग्राम करे रहिया आहियो। महिरबानी। योर फ्यूचर इज माशाल्लाह वेरी ब्राइट। महिनत करियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका सूफ़ीज़म जी तव्हां ॻाल्हि करो था, उन ते वधीक फोकस करियो। ऐं दिस इज द वेरी नाइस थिंग टू रेस्ट द प्योर सोल। जी बिल्कुलु, इंशाल्लाह। ईसानी साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे?
सब पढ़ायलन ताजा तबियत सब ठीक है Sir, all is well, sir. All is well. That end is well. We are doing very nice program and we are Mazhar Sethar, no? Yeah, exactly. I am the Mazhar Sethar, sir. Don't worry. I am the one and only. I am. Sir, we are. तव्हां तमामु सुठा आर्टिस्ट आहियो. You are doing amazing. Your work is wonderful. And I wish you best of luck. And inshallah, we will sit together on my show. And I will invite you on my show. Then we will have a good conversation. We will talk about the things. Thank you very much. Allah believes you and मुझे दुआ करो दादी सुखी जबरदस्त Allah sana कामयाबी दे ताकि you have a very nice and pure heart and soul. Sir, thank you so much. This is it's all about soul, sir. Soul should be a pure, sir. Soul is the only one thing in the world that exists pure, sir. Thank you. Love you, sir. Love you. Take care. Thank you. Bye bye. Love you. Take care. So well, पाण लाइ किथे आसे बुशरा? पाण में ते आसे ता मेमोरी मुझी वीक थी वई आहे थोड़ी वैक्सीन खां पोइ न मूंखे वरी कोई प्रॉब्लम थी आहे सर ॾाढा 20 मिंट लिंक वठी शाबाश तव्हां जेके नवां अचण चाहिनि था सिंगर हाँ बिल्कुल मूंखे यादि हो सर बिल्कुल मां तव्हांखे चेक कयो गानो ॿधाइण मतलब को बि आर्टिस्ट आहे उहो फौरन सां गानो ॿधाए करे माना चवंदा मां हिन उस्ताद जो शागिर्द आहियां तव्हां ॿधाइनि गानो तव्हां गानो बदलींदा आहियो लाया आहियो मां गानो ॾिसो न हिकिड़ो इहो गानो ॿधाइण ज़रूरी न हूंदो हा इहो हूंदो आहे जो गानो अगरि तव्हां ॿधायो था त उहो जेके हूंदो आहे तव्हांजो उस्ताद अगरि तव्हां किथे बेसुरो ॻाईंदो त नालो उनजो ख़राबु थींदो कहिड़ी चालाक आहे यार अल्लाह मैंने गानो ई लाइ पढ़ो यार शी इज नॉट कमिंग स्लो यार बहरहाल मूं गानो ॿधायो उस्ताद फ़तेह अली ख़ान साहब खां जेके असांजा सिंध जा उस्ताद नुसरत फ़तेह अली न फ़तेह अली ख़ान अच्छा फ़तेह अली ख़ान साहब हैदराबाद नो डाउट उन्हनि खां मूं गानो ॿधायो आहे बहरहाल इहो आहे जो सिंगर अगरि इहो ज़रूरी न जो तव्हां माण्हुनि खे ॾेखारण लाइ गानो ॿधायो कम अज़ कम उन पंहिंजे उस्ताद जे नालो त क़ाइमु करणु कयो न एतिरो ईअं न कयो न जो तव्हां जिते वञी करे बेसुरो ॻाईंदो त तव्हांखे त कुझु न माण्हू चवंदा फलाणे माण्हू जो शागिर्द आहे उस्ताद जो ख़राबु सुठो बंदूक हलायो तव्हां सुठो गुड पॉइंट गुड सो हिकिड़ी कॉल अची अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम अदा मदर क्या हाल आहे खुश आहियो ख़ैर आहे सब खैर सर ठीक ठाक तव्हां केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे सर हा मां आयाज़ कीर बस मां लाहौर मां वेठो आहियां उते ड्यूटी ॾींदो आहे उते ई हूंदो आहे अयाज़ भाई कीअं आहियो ठीकु आहियो ख़ुशि आहियो लाहौर मां ॾिसो पिया ॾाढी ख़ुशी पाक हा बरसाति जाम पवे थी पई सर बरसाति आहे लाहौर में पए पई मूंखे दोस्त ॿुधायो मुंहिंजो कोई ॻाल्हि थी त ॿुधायो जेको आहे छा चवणु चाहिनि जेका आई आहे जी जी अदी जेका आई आहे माशाल्लाह ही त तमामु VIP जेको आहे तो मतिलबु के ठाहींदी आहे असां हुनजो रोज़ सुबुह जो हिकिड़ो सॉन्ग ईंदो आहे कहिड़ो सर सिरदा सौदा सिरदा सौदा वारो सर जेको फुल टोपी जे मथां न पालो हुजे वो सिरदा सौदा आहे हा हा सिरदा सौदा सर सिरदा सौदा उहा ई थी सिरदा सौदा ओ बिल्कुलु मोने खे मां टीवी खे फुल आवाज़ ॾेई पोइ ॿुधंदो आहे अच्छा वेरी गुड सर तमामु सुठी ॻाल्हि आहे सर बाक़ी माशाल्लाह शो त हुई तव्हांजो भलो आहे थैंक यू सर थैंक यू सो मच सो नाइस ऑफ यू ईअं ई बसि कॉल्स कंदा रहो सो हाणे हिकिड़ो ब्रेक वठूं थकिजी पिया आहियूं न जेको ब्रेक वठूं ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं सो डोंट गो अवे वी विल बी राइट बैक वेलकम बैक टू शो ॾाढो मज़ो अची रहियो आहे ॾाढी कॉल्स अची रहियूं आहिनि तव्हां बि कॉल कयो तव्हांजी कॉल वठंदासीं बुशरा सां कचहरी थिए पई म्यूज़िक हाल वाल कोशिशि करे बुशरा खे न ॾाढा सभु सवाल पुछूं था बुशरा जा आंसर्स ॾाढा सुठा पिया ॾे एंड शी नोज़ द थिंग्स ए शयुनि जी तव्हांखे ख़बर आहे माशाल्लाह ऐं तव्हां मतिलबु हीअ सफ़ा माना हीअ गेट वेटअप माना तव्हांखे माशाल्लाह इहो सोनो आहे तव्हांखे जी सोनो घणे जो आहे घणा तोला आहे घणा तोला आहे ॿ टे तोला हूंदो ॿ टे तोला सो ही पाए वेंदा आहियो शोज़ में केॾी महिल रील चवंदी आहे न पाए वेंदा आहियो खसे न कोई पसंदि आहे मूंखे गोल्ड अरे गोल्ड तव्हांखे पसंदि आहे अच्छा पोइ तव्हांजी जेका पर्सनल लाइफ आहे मीन्स तव्हां कॾहिं कॾहिं थींदो आहे मूड त यार बुशरा घणो थियो हाणे छॾेसि मां थोरो 2-3 ॾींहं रेस्ट थी करणु चाहियां शोज़ न कंदमि न बसि छॾेसि हाणे मूंखे पाण खे फ्रेंड्स आहिनि घरु आहे टाइम ॾियणो आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जेॾी महिल माण्हू बिल्कुलु बोर थी वेंदो आहे चवंदा पंहिंजे लाइ हाणे टाइम कीअं बि करे कढणो भले जेतिरो वॾो इवेंट हुजे कुझु बि हुजे पोइ उन्हनि सभिनी खे कैंसिल करे सिर्फ़ु आइसोलेशन में माण्हू हलियो वेंदो आहे रुॻो पंहिंजे लाइ पंहिंजे पाण खे टाइम ॾियणु पंहिंजा जेके फ्रेंड्स आहिनि या जेके पंहिंजी फैमिली आहे छो सभिनी जी शिकायत हूंदी आहे त तूं टाइम कोन पई टाइम कोन थी ॾी इन करे पोइ वरी सभिनी खे चइबो बसि सही आहे कॾहिं कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो तबियत ठीकु न आहे सही न आहे बहानो को न को करे जीअं पंहिंजे लाइ पोइ वरी कुझु ॾींहं मतिलबु रेस्ट करे पोइ वरी जीअं बिल्कुलु माण्हू जीअं नओं रिचार्ज थी ज़रूरी आहे ब्रेक बिल्कुलु पंहिंजे पाण खे टाइम ॾियणु ज़रूरी आहे इलाही अच्छा पंहिंजे पाण जी ॻाल्हि ॿुधाई हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछां चलो तव्हांखे त दुनिया ॿुधे पई तव्हां कंहिंखे ॿुधंदा आहियो स्पेशली जॾहिं तव्हांजो मूड थिए त मां ॿुधां
थोरो सुकून मिले तव्हां कंहिंखे ॿुधंदा आहियो? मां ॿुधंदी आहियां सभु सिंगर खे जेके सुठा सिंगर आहिनि, हाँ, को बि अच्छा। कलाम आहे उन्हनि खे ॿुधंदी आहियां। उस्ताद मोहम्मद जुमन खे ॿुधंदी आहियां, मोहम्मद यूसुफ खे ॿुधंदी आहियां, आबदा परवीन खे ॿुधंदी आहियां, ग़ुलाम अली ख़ान साहब खे ॿुधंदी आहियां, मैडम नूरजान खे ॿुधंदी आहियां, मतिलबु गज़ल बि ॿुधंदी आहियां। अच्छा बुशरा भाई हिकिड़ी Soft ॻाल्हि music। नोट कई आहे ओवरऑल त जेके बि सिंगर्स आहिनि अक्सर करे उन्हनि माण्हुनि नाला जेके लिविंग लेजेंड्स आहिनि, जेके तमामु सीनियर से गुज़रिया आहिनि। को बि माण्हू असां वटि जेके नई टी जा फ़नकार आहिनि या सिंगर्स आहिनि, को बि नालो कोन थो वठे हुनजो कंहिंजो बि। इहो छाजे करे आहे? माना प्रॉब्लम छा आहे? मतिलबु छा उहो माना इन जो मतिलबु त इहो ई आहे न, सुठो कमु नथो थिए न? न कमु सुठो थिए थो, बहरहाल जेके माण्हू सिंगर थिए थो हू इंस्पायर हुननि मां थिए थो, तॾहिं हू वरी हुननि जो नालो थो वठे। हा जेके हाणे असां वटि आहिनि उन्हनि में कोई इंस्पायर न आहे। मे बी इहो ई आहे न, मतिलबु सभिनी जी काफ़ी आहिनि जेके ॾिसो मुमताज़ मलाई साहिब हुननि जो ॾिसो सिंध में बड़ो नालो आहे सुठो आहे, हुननि खे ॾिसी करे इलाही मलाई थिया आहिनि। अलाही इबाद जी ॻाल्हि कयो। मिठड़ो मलाई थियो, खटो मलाई थियो माने ममता साहब तव्हांजे करे नाला केतिरा मोलाई पैदा थियनि माशाल्लाह। मतिलबु हू सभु हुननि जा फैंस आहिनि, उन्हनि जे मतिलबु उन्हनि अगरि उन्हनि खे को गानो वग़ैरह ॿधो न आहे बि वरी बि पंहिंजी दिली तौर ते उन्हनि खे पंहिंजो साथ सम्झनि, आउं माना हिकिड़ी शइ चवणु चाहींदुसि इंस्पायर थिया आहिनि उन्हनि मां। हा मुमताज़ मोलाई सां मुंहिंजी मुलाक़ात आहिनि ऐं तमामु सुठा इंसान आहे पाण, यार तमामु ॾाढो डाउन टू अर्थ इंसान आहे यार, तमामु मतिलबु उन्हनि खे इज़त ॾिनी आहे एतिरी हुननि में निवड़त आहे। जी सो इहा ॾाढी हुन मेन में ॻाल्हि आहे, अलाह साईं जेॾी महिल तव्हांखे इज़त ॾे उनखे संभालणु तमामु ॾुखियो आहे। ॾुखियो आहे वाक़ई। तव्हां उनखे संभालियो उन तरीक़े सां, उहो निवड़त बि तव्हां में हुजे, अगरि निवड़त न हूंदी त जल्दी इज़त तव्हांजी उहो जेको नालो आहे ख़तमु थी वेंदो। न इहा हक़ीक़त आहे, तव्हांजी वादी ॻाल्हि कई आहे जेका इहा अक्सर करे माण्हुनि में इहा रही आहे त अक्सर करे माण्हू इन शइ जो जेको आहे उहो कंदा आहिनि, हुन में निवड़त वॾी आहे ऐं ॾाढो माना कोशिशि कंदो आहे कमिटमेंट कयां त पूरी कयां। इहा तमामु ऐं मां हमेशह हुन में ॾिसो कान खां ख़ासि ॻाल्हि त आहे अलाह साईं खे अलाए कहिड़ी ॻाल्हि पसंदि आहे। बिल्कुलु बिल्कुलु अलाह साईं खे जेका पसंदि आहे तॾहिं ॾिसो उन्हनि खे अलाह एतिरी इज़त ॾिनी आहे। बिल्कुलु हिकिड़ी कॉल आहे, कॉल खां पोइ गानो ॿुधायो। जी अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम भाई छा हाल आहे? सभु ख़ैर, तव्हांजो हलवाल ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? साईं खाओ था भले ख़ुशि आहियो ख़ैर आहे? सर फसला ठीकु ठाक अलाह शुक्र। तव्हांजो हलवाल छा ख़बर चाला, छा हाल वाल आहे? दुआ लॻो तव्हां प्रोग्राम ॾिसो था, तव्हां बहितरीनु प्रोग्राम आहे। अच्छा वाह वाह सर बिल्कुलु। हा बुशरा मारवी खे त भली कार बचाओ साईं। कंहिंखे सर? बुशरा मारवी खे साईं। सर बुशरा खे तव्हां भली कार चवणु चओ, बिल्कुलु कलाम ॿुधंदा कोन चवंदा? हाँ से कुर्बानी में घणा जोरी तब्दीलो न हो, पर बुशरा मारवी खे पुछो जमा ख़ास के हिकिड़ो कलाम था ॻाया मूं ते चोट बार पैसे तो मूं सां प्यार थियो कलाम असांजी जुगाड़ ॿुधण जी महिरबानी थी। मूं ते छो, हीउ मुंहिंजे एल्बम जो कलाम आहे। हा बिल्कुलु अॼु तव्हांजो तव्हांखे अधिकार ॿुधाए तव्हांजी महिरबानी थींदी भेण। जी 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 बिल्कुलु ज़रूरु ज़रूरु। अलाह थैंक यू। सो वेल तव्हांजी फरमाइश आहे, तव्हां छा ॿुधाईंदो सर हिननि खे? मां हिननि खे ॿुधाईंदसि हिकिड़ो मुंहिंजो कलाम आहे ऑफिशियल, हा ऐं उहो तमामु सूफ़ी कलाम आहे। अच्छा सूफ़ी कलाम आहे? जी ऑफिशियल हुनजी वीडियो बि तमामु सुठी ठही आहे ऐं मूं कोशिशि बि कई आहे सुठो हुनखे ॻाइण जी, छोकी सुठो ॻाइण त परे जी ॻाल्हि आहे, पर कोशिशि कई आहे नंढड़ी, उमेद आहे ॿुधण वारनि खे चलो पसंदि चलो ईंदी चलो इंशाअल्लाह। चलो ॿुधायो बिल्कुलु। जी हा। सास रे
ख़ासि आहियूं असां सिरदार नाले मां ई असां सिरदार सुधा सो वेल यू कैन कॉल अस नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। बुशरा जो ॾाढो सुठो फीडबैक आहे। बुशरा ॿुधायो त इहा आर्टिस्ट जी न्याज़ निवड़त आहे, इंटरनेशनल एतिरो परफॉर्म कयो आहे, उनखां पोइ हिते जिते किथे उनखां पोइ बि हिकिड़ो न्याज़ निवड़त आजिज़ी हुजे, इहा हिकिड़ी सुठी आर्टिस्ट जी निशानी आहे, बाइखलाक जो निशानी आहे। सक्सेसफुल जर्नी कीअं थींदी आहे उहे ई साॻियूं जेका असां महिनतूं कयूं आहिनि, स्ट्रगल्स कयूं आहिनि, उहो हिकिड़ो प्रोसेस आहे, उहो उन मां शी उन मां क्रॉस कयो आहे, त शी अंडरस्टैंड द थिंग्स। सो एप्रिशिएट कंदा आहियूं पंहिंजे आर्टिस्टनि खे। बुशरा कहिड़ी शइ वधि में वधि हर्ट कंदी आहे समटाइम बीइंग अ आर्टिस्ट, तव्हांखे फील थींदो यार हीअ शइ हर्टिंग आहे ॾाढी? हर्ट इहो केॾी महिल ईअं थींदो आहे जो मतिलबु की आर्टिस्ट आहिनि जेके सुठा न आहिनि हूंदा, हुननि खे माण्हू ॿुधंदा आहिनि, जेके सुठो आर्टिस्ट हूंदा उनखे न आहिनि ॿुधंदा। इहा बहुत ई ॻाल्हि आहे, हिन में माना फील थींदो आहे जो मतिलबु ईअं न करणु खपे, पर ॿुधण वारनि ते हाणे ऑडियंस सां छा कजे। ऑडियंस कुझु ऐं बाक़ी तव्हां उते चवंदा मां एतिरी महिनत कई आहे ऐं हीअ माण्हू हीअ कल्ह आयो आहे हाणे हिनखे चवनि था बाबा हीअ ॻाईंदो, तव्हां भला थोरो माठ करे वियो, पोइ हुन में थोरो थींदो आहे फील। बहरहाल महफ़िल आहे, बसि थींदो आहे, ईअं अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि। जी हा, बसि आहे, फेस करिणो पवंदो आहे। वधि में ख़ुशी कहिड़ी ॻाल्हि जी मिलंदी आहे बुशरा तव्हांखे पर्सनली, जॾहिं तव्हांखे कहिड़ी शइ वधि में माना ख़ुशी ॾींदी आहे? मूंखे ख़ुशी हिकिड़ो त कंहिंजी हेल्प करे मिलंदी आहे, ॿियो वरी मूंखे पंहिंजी अम्मी जी ख़िदमत करे पोइ ख़ुशी मिलंदी आहे। ऐं तव्हां अम्मी सां इलाही अटैच आहियो? अम्मी जी तमामु घणी। ऐं बसि मां चवंदी आहियां दुनिया में बसि उहे मथे अला सां ई हेठि में आहे। बिल्कुलु, रिलेशनशिप इहो हिकिड़ो माउ जो रिलेशन आहे जेको ॾाढो प्योर ट्रांसपेरेंट है। हिकिड़ी माउ हूंदी आहे जेके तव्हां जे करे हर शइ मतिलबु तकलीफ़ूं खाए थी ऐं तव्हांखे उहो सुठे मुक़ाम ते ॾिसणु चाहे। अनकंडीशनल लव हूंदो आहे, नो डाउट। हिकिड़ी कॉल आहे, ॻाल्हाईंदा ज़रूरु जेको आहे। जी सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु था ॻाल्हायो? मैं सबा बात कर रही हूँ। सबा कहाँ से बात कर रही हैं? सिब्बी से। कैसे हो भाई? मैं फसला ठीक ठाक, आप बताएं कैसी हैं? मैं ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह। सिब्बी का मौसम कैसा है ये बताओ सबसे पहले। प्यारा है मौसम। वैसे तो गर्मी होती है, सिब्बी बहुत मशहूर है, सर्दियों में कैसा रहता है? बहुत ठंडा होता है या नॉर्मल मौसम है? नहीं, सर्दियों में ठंडा होता है। सर्दी में ठंडा होता है। अच्छा, बुशरा मारवी बैठी हुई हमारे साथ, क्या कहना चाहेंगे आप? मैं उससे थोड़ी बात करना चाहती हूँ। चले जी बात करें। जी जी ओके। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसी हैं आप? ठीक हैं? मैं ठीक हूँ, आप कैसी हैं? ठीक है बाजी? जी मैं बिल्कुल ठीक हूँ। कोई फरमाइश है सबा, कुछ सुनना चाहोगी? जी जी, बाजी के बाद मैं कोई सॉन्ग सुनना चाहूँगी, उसकी आवाज़ बहुत प्यारी है। अच्छा माशाल्लाह। जी जी बहुत शुक्रिया, ज़रूर आपको सॉन्ग सुनाते हैं, ज़रूर। ठीक है सबा, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अच्छा असां ॻाल्हायूं पिया रिलेशनशिप ते। रिलेशनशिप ज़िंदगी में खोड़ सारा शयूं आहिनि न जेके माण्हू हर्ट बि थींदो आहे। माउ जो हिकिड़ो वाइड रिलेशन आहे जेको अनकंडीशनल लव कंदी आहे। ऐं शी कॉल्ड यू, तव्हां मानी खाधी आहे न खाधी आहे, हुनखे फ़िक्र हूंदो आहे तव्हांजो। हा, नोबडी इज़ आस्किंग कि तव्हां मानी खाधी आहे न खाधी आहे, काथे पहुता हो, कीअं आहे, उहो छा आहे। बिल्कुलु वाहिद माउ हूंदी आहे जंहिंखे फ़िक्र हूंदो आहे ऐं उहो तव्हांखे हर ॻाल्हि में सपोर्ट बि कंदी आहे। अगरि केॾी महिल तव्हां स्ट्रगल करे थकिजी पवंदा आहियो, केॾी महिल तव्हां मायूस थी वेंदा आहियो, पोइ तव्हांजी माउ ई तव्हांखे हौसलो ॾींदी आहे जो हा मसइलो न आहे, अञा मंज़िल अॻिते आहे। पोइ मां पंहिंजी अम्मी जी ख़िदमत करे मूंखे मतिलबु दिली सुकून मिलंदो आहे, दिलि खे तस्कीन मिलंदी आहे। ॿियो मां कंहिंजी हेल्प मतिलबु अगरि कंदी आहियां, कोशिशि कंदी आहियां कंहिंजी मुंहुं मां दिलि न ॾुखे। तमामु सुठी ॻाल्हि। अच्छा बुशरा, कॾहिं कॾहिं थींदो आहे लाइफ में न खोड़ सारा मराला ईंदा आहिनि, तव्हां अक्सर करे कॾहिं कॾहिं तव्हां कामयाबु हूंदा हो, तव्हांजो सिक्को हलंदो आहे, बिल्कुलु तव्हांखे माण्हू ॿुधंदा आहिनि, तव्हांखे माण्हू चाहींदा आहिनि, तव्हां सां मिलणु चाहिनि था, तव्हांजा इवेंट्स करणु चाहिनि था। समटाइम लाइफ में न कॾहिं कॾहिं सिक्को तव्हां न हलंदो आहे। जी त इन शइ खे मेंटेन कीअं कंदा हो? त जॾहिं नथो हले, कुझु न आहे, त पोइ माण्हू अक्सर करे कुझु माण्हू परेशान थी वेंदा आहिनि, सम्झ में न ईंदी आहे ॻाल्हि, कुझु माण्हू सबुरु कंदा आहिनि। तव्हां इन शइ खे मैनेज कीअं कंदा हो? सक्सेस, कामयाबीअ खे, कॾहिं कॾहिं नाकामयाबी खे? जेके कामयाबी आहे नाकामी बि जेकी हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे। अगरि तव्हां नाकामयाबु न थींदा त तव्हां कामयाबु कीअं थींदा? इन करे हुन में अगरि तव्हां नाकामयाबु थियो त तव्हां कोशिशि कयो मां अञा वधीक महिनत कयां जो मूंखे कामयाबी मिले। मां कोशिशि कंदी आहियां, अगरि फॉर एग्ज़ाम्पल मूंखे कंहिं ॻाल्हि में नाकामी मिली आहे, मां केॾी महिल इंसान मायूस बि थी वेंदो आहे। बहरहाल मां वरी पंहिंजे पाण खे हिकिड़ो तसली ॾेई करे मां चवंदी आहियां न हाणे वरी सुठो करे मज़ीद ॾेखार। अच्छा, त पोइ मतिलबु तव्हां मूव ऑन थींदो आहे, स्ट्रगल जी हा, मोटिवेशन हूंदी आहे तव्हांखे, मोटिवेटेड आहियो त न ठीकु आहे करिणो आहे, करिणो आहे, बसि करिणो आहे त सुठे तरीक़े सां करिणो आहे। अच्छा, ऐं माना तव्हां मतिलबु कॾहिं कॾहिं थींदो आहे न, मतिलबु तव्हां माना तव्हांजी मर्ज़ी न बि हुजे, मूड न हुजे, पर तव्हांखे कमु करिणो आहे, इवेंट्स करिणा आहिनि, शो करिणो आहे, कमिटमेंट आहे, ऐं उन लाइ तव्हां मेंटली प्रिपेयर हुजो न, यू हैव टू गो। तव्हां ईअं बि कंदा हुआ, स्ट्रगल ईअं बि कई आहे? बिल्कुलु कई आहे, छो त मुंहिंजो पैशन आहे, हिकिड़ी कमिटमेंट
तव्हां कयो था त पोइ उहो तव्हां अगरि ग़लति कंदो त हुन में तव्हां लाइ तव्हांजे ॿिए जे लाइ सुठो न आहे। अॻिते बि वरी ॿियनि खे बि चवंदा जो हीअ माण्हू जेके ज़बान जो जेको आहे न पको न आहे, हा हू सभु ॻाल्हियुनि खे साइड ते करे बि पंहिंजी कमिटमेंट ते पूरो अची करे पोइ उहो करिणो पवंदो आहे। कंदा आहियूं काफ़ी ईअं थींदो आहे। जी। अच्छा बुशरा, मतलब हाउ डू यू सी योर फेम? पीपल वांट माण्हू तव्हां सां मिलणु चाहिनि था, सेल्फीज़ कढाइनि था, उन्हनि खे तव्हां कीअं मैनेज कंदा हो? व्हाट इज़ योर रिएक्शन, व्हाट इज़ योर रिस्पॉन्स टू योर फेम? जी बिल्कुलु, हिकिड़ो आर्टिस्ट जेके आहे हुन लाइ जेके हुनजा ॿुधण वारा हूंदा आहिनि उहो ई ऑडियंस ई हुनखे रिस्पॉन्स ॾींदी आहे, प्यारु ॾींदी आहे, तॾहिं ई हुनजो नालो बि थींदो आहे ऐं हुनखे तॾहिं ई हिकिड़ो मोट बि मिलंदी आहे, ऑडियंस हुनखे मोट ॾींदी आहे। बहरहाल जेॾी महिल मां किथे वेंदी आहियां सेल्फी वग़ैरह जेके हूंदा आहिनि मुंहिंजा फैंस अगरि कढाइणु चाहींदा, मां हुननि खे मना न कंदी, छो त हुननि जे दिलि में हिकिड़ी विश हूंदी आहे। अगरि हू तव्हांजी स्क्रीन ते ॾिसंदा, फेस टू फेस ॾिसी करे एक्साइटेड थींदा आहिनि, पोइ हुननि जे दिलि में विश हूंदी आहे जो असां सेल्फी ठारायूं, त मुंहिंजे ख़्याल में मां हुननि सुठो रिस्पॉन्स सुठो रिस्पॉन्स ॾींदा आहियूं। ईअं न आहे इंसान में केॾी महिल हाणे जीअं परफॉर्म करे स्टेज खां हेठि लथो आहे त ओॾी महिल रशकश, बहरहाल वरी बि सुठे गुड फेथ में सही आहे, ठीकु आहे, मैनेज। सो वरी तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो हिन ॻाल्हि ते हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं। डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो। उम्मीद आहे शो खे एंजॉय कंदा हूंदो। जेके तव्हां असांखे कॉल करणु चाहियो था, मैसेज करणु चाहियो था, यू कैन कॉल अस। मैसेजिस को तव्हां मैसेजिस ऐं फीडबैक असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। वी हैव सो मेनी मैसेजिस ऐं असांखे मैसेज कयो आहे खोड़ सारा माइन, थैंक यू सो मच तव्हांजा खोड़ सारा मैसेजिस आहिनि, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग अस। ऐं तव्हां लाइ चए ॾाढो सुठो पियो ॻाए, सुठो पियो परफॉर्म करे, डेफिनेट, ऐं ॾाढा सुठा कलाम तव्हां जेको आहे अॼु पेश कया आहिनि। सो जस्ट अ सेकेंड गाइज़, ऐं हिकिड़ी कॉल आहे असां कॉल। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, छा हाल थी सर? ख़ुशि आहियां सर, ख़ुशि लॻो पिया, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर सर, अल्लाह जे सर, मां बाबू दरबार सर मंझि छोरी खां ॻाल्हायां थो। सर बिल्कुलु फर्स्ट क्लास, तव्हांखे वेलकम चवंदा, भलीकार चवंदा। कीअं आहे मौसम तव्हां जलमक्सी ॾे सर? सर सर्दी आहे सर। सर्दी आहे सर? ऑफकोर्स जनवरी तो ले सर। हाँ जनवरी आहे, सर्दी तो हूंदी सर। छा सभु ख़ैर सर, ख़ुशि कर, फर्स्ट क्लास, ठीकु आहे। छा चवणु चाहींदो सर? सर तोसां केरु गॾु आहे, कहिड़ी फनकार थी सर? सर मूंसां बुशरा मारवी गॾु आहे सर। हा, इनखे चओ सुठो सॉन्ग ॿुधा सर। सर मां चवांसि थो, तव्हां गानो ॿुधाए, ठीकु आहे सर? ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी, थैंक यू सो मच, थैंक यू सो ठीकु आहे सर। सो फरमाइशूं बि अलॻि अलॻि अजीब अजीब ईंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं तव्हांजी? बिल्कुलु, हर कंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे, हा, कंहिंजी पंहिंजी फरमाइश हूंदी आहे, पोइ वरी हर माण्हू पंहिंजे हिसाब सां फरमाइश कंदो। अच्छा बुशरा, अहिड़ो को वाक़ियो, अहिड़ो को किसो यादि आहे कॾहिं को तव्हां माना ड्यूरिंग शो माना कंदा हुजो, ऐं कोई कहिड़ो यादगार वाक़ियो हुजे? अहिड़ो को किसो यादि आहे? एॾा इवेंट्स कया आहिनि, एॾा शोज़ कया आहिनि, मज़ेदार को फ़नी वाक़ियो? किस्सा जाम आहिनि, यादि न आहिनि रहंदा। मतिलबु एतिरो माण्हू बिज़ी आहे जो किस्सा हूंदा आहिनि काफ़ी, महफ़िल में ईअं थींदो बि आहे, अहिड़ा किस्सा हूंदा आहिनि जेके तव्हां विसारे नथा सघो, पर यादि न आहिनि। किस्सा थींदा आहिनि, इवेंट्स थींदा आहिनि, काफ़ी थींदा आहिनि, हर क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि न महफ़िल में। पोइ हाउ डू यू मैनेज कीअं को डिफरेंट क़िस्म जा माण्हू अचनि ऐं जेको आहे शादीअ में डिफरेंट इवेंट्स में, पोइ कीअं मैनेज करे ईंदो? यू नो हाउ टू डील विद देम? हा, मैनेज करे वेंदा आहियूं। जेके ॿुधण वारा हूंदा आहिनि, पोइ काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ॾिसी एक्साइटेड थी सफ़ा उन्हनि मतिलबु ओवर थी वेंदा आहिनि। जी हा, जीअं तव्हां आहियो माशाल्लाह स्क्रीन ते हूंदा आहियो, तव्हांखे जेके माण्हू फेस टू फेस ॾिसंदा ज़ाहिर करे एक्साइटेड थींदा, असांजो बि अहिड़ो ई हाल हूंदो आहे। बहरहाल मैनेज कंदा आहियूं, सभिनी खे मैनेज कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं। हिकिड़ी कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, ख़ुशि आहियो साईं? फर्स्ट क्लास, ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ठीकु आहे, अल्लाह जी महिरबानी, तव्हां जो सुठो ॻाल्हायो सर, महिरबानी। अवां जा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कयो? साईं नूर खान सॼो पंजवीह खां। वाह वाह सर, तव्हांखे भलीकार चवंदा, ख़ुशामदीद चवंदा, ख़ुशि आहियो त ठीकु आहे, मज़े में आहियो? अल्लाह जी महिरबानी, तव्हां महिरबानी। ऐं मौसम कीअं? हा कयो फरमाइश, कहिड़ी फरमाइश आहे सर? सूफ़ी कलाम आहे साईं। सूफ़ी कलाम? सो बिल्कुलु सर, सूफ़ी कलाम प्ले कयूं था सर, कोशिशि कयूं था सर। तव्हां ॿुधाईंदो या बुशरा ॿुधाए साईं? न उहो चवां थो, इहो ॿुधाए न। हा ॿुधायो, कहिड़ो? भले भले तव्हां ॿुधायो, पोइ उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। हा, इन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। बिल्कुलु कोशिशि कयूं था तव्हांजी फरमाइश जी जी ज़रूरु पूरी कंदा। थैंक यू सो मच, थैंक यू।
बाक़ी फरमाइशूं आहिनि बिल्कुलु तव्हांखे ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी पढ़ियल उहा ऑडियंस तव्हांखे अप्रोच थी करे जेके माना समझदार आहे ऐं सेंसेबल आहे। बिल्कुलु बिल्कुलु इहो ॾाढो ॾिसो न, तव्हां चयो सूफ़ी रंग, माण्हू सूफ़ी रंग खे पसंदि कनि था न, पसंदि कंदा त तॾहिं सूफ़ी तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में सूफ़ी कलाम जी फरमाइश आहे जेके व्यूअर्स सभिनीनि कॉल कई आहे, सभिनीनि सूफ़ी कलाम को न को सूफ़ी कलाम माण्हू लाइक कंदा आहिनि सूफ़ी खे, जेको सूफ़ी रंग में सुकून। अच्छा, पंजाब जो हलवाल ॾियो इवेंट्स खे, उते ऑडियंस जी कहिड़ी हूंदी आहे, प्रेफरेंस हूंदी आहे? उते बि तमामु सुठी हूंदी आहे। असां त वरी ईअं आहे जो मतिलबु जीअं 4 सूबा गॾु थींदा आहिनि, मां पंहिंजे सिंध खे रिप्रेज़ेंट कयां, उते वरी पंजाब, सिंध, बलोचिस्तान, हर कंहिंखे माण्हू खे पंहिंजी पंहिंजी परफॉर्मेंस करणी हूंदी आहे। बहरहाल हर सुठी तमामु रिस्पॉन्स उते बि सुठी ॾियनि था, लाइक कंदा आहिनि तमामु घणो, सिंधी कल्चर खे त तमामु घणो लाइक कंदा आहिनि। जी तव्हां कोशिशि कयो पंहिंजा कलाम ई ॻाईंदा हुजे? जी जी, पंहिंजा कलाम। ऐं जेके सूफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल में सूफ़ी काफ़ी स्ट्राइकी बि आहिनि, स्ट्राइकी में बि कंदा आहिनि, उन्हनि खे सम्झ में बि अची वञे। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, अदा कीअं आहियो, किथां कॉल कई अथव? अल्हम्दुलिल्लाह सर, नवाब से दिलेगा सर। अच्छा, छा नालो आहे सर? सर दिलावर शाह सर। अच्छा, वाह वाह सर, छा चवणु चाहींदो तव्हां कॉल कई है सर? सर मैं उर्दू के सॉन्ग सुनाइए, बस देख रहे हैं आपकी कशिश, मुआशरा बहुत अच्छा लग रहा है सर। अच्छा, अच्छा लग रहा है। चलें, आपके लिए कोई ना कोई गाना बुशरा सुनाएंगी और आपको डेडिकेट करते हैं, पूरे नवाब शाह वालों को डेडिकेट करते हैं, पूरे सिंध वालों को, पूरे कराची वालों को, कराची पूरे पाकिस्तान। थैंक यू सर, थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। सो बिल्कुलु तव्हां ॻाल्हि कई त बाक़ी त तव्हां पंहिंजा सिंध खे रिप्रेज़ेंट कयो था, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। जी जी बिल्कुलु। ऐं असां बुशरा जो कलाम ॿुधूं हाणे या अच्छा हाली त आहे न ॿुधणो, त कॉल्स अचनि, कॉल्स वठणी तव्हांजी, कॉल वठी करे पोइ बुशरा कलाम बि ॿुधंदासीं ऐं बुशरा सां कचहरी बि कंदासीं ऐं तमामु सुठी कचहरी करे पई, हेल्दी हिकिड़ो प्रॉपर आर्टिस्ट जीअं हूंदो आहे न, हिकिड़ो आर्टिस्ट, उहा वारी हिकिड़ी बुशरा इज़ अ मैच्योर एंड प्रॉपर तरीक़े सां उहे कचहरी करे पई। ऐं डेफिनेट उहा आई अंडरस्टैंड, बिकॉज असां बि खोड़ सारा इवेंट्स कंदा रहंदा आहियूं, त असांखे ख़बर आहे त इवेंट्स में केतिरा प्रॉब्लम, केतिरियूं मुश्किलातूं, केतिरो हाउ डिफिकल्ट इट इज़, केतिरो डिफिकल्ट आहे। सो आई अंडरस्टैंड। ऐं आर्टिस्ट लाइ ऐं स्पेशली तव्हांजे लाइ त डेली आउटबेक के शूट्स शोज़ करणा आहिनि, किथे बि हुजे तमामु ॾुखियो आहे। बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो हिकिड़ी कॉल आहे। अच्छा कॉल, अच्छा सर कॉल ॾियो भले, कॉल मूंखे को आहे न, आई विल टेक माई कॉल्स। हिकिड़ी वॾी ॻाल्हि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं वासलाम, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? साईं डिस्ट्रिक्ट शिकारपुर खां, दरगाह हमाइन शरीफ खां, साईं अब्दुल गफूर हमाइनी जो ख़लीफ़ो अब्दुल्ला। साईं कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? मालिक एहसान सर, तबियत सेठ आहे, ख़ुशि लॻा पिया? अल्लाह जो एहसान। अब्दा परवीन जो कलाम आहे सूफ़ी, इहो असांखे कहिड़ो सर? इहो जूम साईं अब्दुल गफूर हमाइनी जो आहे। अब्दुल गफूर हमाइनी साहब जो? बिल्कुलु सर, कोशिशि कयूं था, जेकॾहिं असांजी लाइब्रेरी में मौजूदु आहे कोशिशि। अच्छा, न बिल्कुलु अर्ज़ु हो, मुंहिंजी अखियुनि ते मुंहिंजे ॻोठ जा आहियो सर। अच्छा साईं, हा सर, मां जेको वेठो आहियां उहो ई आहियां। ॿोल कहिड़ा आंसर में कलाम आया? ॿोल इहे ने, तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा, तुंहिंजे ज़ुल्फ़ जे, अच्छा अच्छा वाह, चलो ठीकु, हज़ारे मां न रुगो। ओहो, अच्छा वाह वाह, ठीकु आहे सर, थैंक यू सो मच, थैंक यू सो वेरी मच। डिफरेंट पीपल डिफरेंट फरमाइश आहिनि। तमामु साईं जो ॻाल्हाइण मां अंदाज़े बयां ॾाढो हिकिड़ो बहितरीनु हुयो, मौज़िब हुयो ऐं बाअख़लाक़ हो सर। थैंक यू सो मच, प्राउड ऑफ यू सर। तव्हां भला कुझु गुनगुनायो, कुझु फरमाइश अचे थी, गानो बाद में था ॿुधूं, कुझु आयो मूड में या थकी पिया? हाणे तव्हांखे मां कलाक ॾेढ तव्हांखे रेस्ट ॾिनी आहे। कहिड़ो? शेख हयाज़, ऐलान हज़ार ईमान रुगो आहे त मुंहिंजो फेवरेट गानो। शेख हयाज़ तव्हां ॿुधो आहे इहो? कहिड़ो कलाम? तूं कहें कहें खे ख़ामोश कंदे, ऐलान हज़ारे मां न रुगो, ऐलान हज़ारे मां न रुगो। ॾाढो मुंहिंजो फेवरेट, ॾाढी शेख हयाज़ साहिब तॾहिं पुछूं, शेख हयाज़ वन ऑफ द मोस्ट फेवरेट मुंहिंजो पोइट आहे। उन जी शाइरी में ॾाढो हिकिड़ो अजीब डिफरेंट मज़ेदार क़िस्म जो शाइर हूंदो आहे। ऐं शेख हयाज़ खे ज़रूरु ॿीहर पढ़िजो, रिविजन कजो। जी जी बिल्कुलु, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे मां शेख हयाज़ खे पढ़ां। सभु जेकी सूफ़ी शाइर मूं पहिरीं बि तव्हां सां ज़िक्र कयो, कोशिशि हूंदी आहे सभिनीनि जा कलाम मां। अच्छा, जेके त सभिनी ख़्वाहिश कहिड़ी रहियल आहे, त कहिड़े कहिड़े शाइर खे तव्हां माना ॻाइण पिया चाहियो, कवर पिया करणु चाहियो? आहे का ख़्वाहिश अहिड़ी? तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में सूफ़ी शाइर त इहे आहे। हा, सभिनी ते मुंहिंजी कोशिशि आहे मां सभु ॻायां। अहिड़ो को हिकु ॿ शाइर रहियल हूंदा, बाक़ी मूं तक़रीबन सभिनीनि जा कलाम। अच्छा, सभिनी जा कलाम। अच्छा, हिकिड़ी शइ ॿी पुछणु चाहियां थो, अक्सर करे थिए ईअं थो त जेके 30 साल 40 साल खां पोइ था वञूं, त 80s में वञूं
80s ताईं वञूं असां। 80s में जेके असांजा सिंगर्स हुया, जेके भले फोक सिंगर्स हुजनि, जेके मेलोडियस हुजनि, जेके रोमेंटिक ॻाइनि या जेके सेड हूंदा या जेके तसव्वुफ़ जा कलाम, उन्हनि जी कंपोज़िशन्स एॾियूं बहितरीनु आहिनि जो हिन वक़्त ताईं सभु माण्हू उनखे रिमिक्स करे ॻाइनि पिया। ऐं हाणे असां वटि टेक्नोलॉजी बि रिच आहे, माण्हू इलाही अवेयरनेस बि अची वई आहे, इलाही शयूं अची वियूं आहिनि, त उहा शइ छो थी निकिरे? माना नेक्स्ट लेवल जी असां वञी करे जे ॿुधूं असांजी अॻी जनरेशन खे ॾिसो न, जेका तव्हां चओ था इहे जेके उहो कलाम तव्हां हाणे बि ॿुधंदो तव्हांखे ईअं लॻंदो जो मतिलबु हाणे नई कंपोज़िशन आहे ऐं एवरग्रीन आहिनि उहे कलाम। जेॾीमहिल ओॾीमहिल जेके ठाहिण वारा कंपोज़िशन हुआ हू माण्हू अहिड़ा हुआ सचा अंदर जा, बिल्कुलु अहिड़ी मतिलबु नियत सां कमु कंदा हुआ जो अहिड़ी कंपोज़िशन ठाहींदा हुआ जेके ओल्ड इज़ गोल्ड। हाणे बि तव्हां उन्हनि खे ॿुधंदो त तव्हांखे ईअं लॻंदो हाणे मतिलबु अॼुकल्ह जा आर्टिस्ट उन्हनि ई रिमिक्स करे पंहिंजो नालो ठाहिनि पिया। बिल्कुलु सही था कयो। मतिलबु नयूं कंपोज़िशन तव्हांखे मिलंदी, क्रिएटिव शइ कोन थी अचे काई, तमामु घटि आहे, तमामु घटि आहे। इहा कंप्लेन तव्हांखे बि आहे ऐं तव्हांजो फर्ज़ु बि आहे, तव्हां कुझु न कुझु अहिड़ी का शइ कयो न। बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजी कोशिशि आहे जो मां को नवां आणियां ऐं को नई शइ मतिलबु न्यू कंपोज़िशन हुजे जेके हा शाइरी भले सूफ़ी हुजे पर कंपोज़िशन पंहिंजी हुजे, पंहिंजी हिकिड़ी सुञाणप लाइ जेकी पंहिंजी। हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे? सभु ख़ैर ठीकु ठाक। केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? साईं मां कराची खां थो ॻाल्हायां, सिराज अहमद सुमरो। सिराज अहमद सुमरो साहब, साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ख़ैर आहे, शुक्र सर फर्स्ट क्लास, ठीकु ठाक, अल्लाह जो शुक्र आहे। सर छा चवणु चाहींदो, तव्हां कॉल कई आहे प्रोग्राम में? माशाल्लाह सिंगर बि आज सुठी घुराई आहे तव्हां। बिल्कुलु सर, छा और असांजी गुज़ारिश हूंदी सिंगर खे त कोई सूफ़ी कलाम ॿुधाए। बिल्कुलु सर, चवनि था सर। ऐं माशाल्लाह तव्हांजा प्रोग्राम बि सुठा था वञनि, तव्हां हर महिमान हर दफ़े सां नओं महिमान घुराईंदा आहियो। हा सर, कोशिशि इहा ई कंदा आहियूं त महिमान नवां ई हुजनि त थोरो प्रोग्राम में जान पए, हिकिड़ो मज़ो अचे, हुन सां इंटरव्यू कजे। बिल्कुलु, ऐं माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम अल्लाह पाक अञा तव्हांखे तरक़ी ॾिए और आमीन, या वधीक इज़ाफ़ो करे। तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह गुफ़्तगू सुठो थो वञे सर। बसि इहो कोशिशि कंदा आहियूं, स्ट्रगल कंदा आहियूं सर। थैंक यू सर। सर मां शिकापुर जो आहियां सर। सर पाण बसि सम्झो बिल्कुलु मां सखर जो वेझा ई आहियूं सर। अल्हम्दुलिल्लाह, बसि तव्हांजी दुआ जी नज़र में दुआ कजो। सही आहे सर, कलाम ॿुधाए छॾिजो कोई। सर थैंक यू, लव यू सर, लव यू, थैंक यू सो मच। सो बिल्कुलु असां कलाम ॿुधूं था हाणे जेको आहे हिन खां बुशरा खे चवंदा कलाम ॿुधायो। सो सर माइक खणिजो तव्हां ऐं तव्हां लाइ कलाम रेडी आहे ऐं बुशरा कलाम ॿुधायो। हुन खां पोइ तव्हांजी कॉल्स बि वठंदासीं, कचहरी बि कंदासीं, हाल वाल बि कंदासीं। सो प्लीज़ कलाम खे इंजॉय कयो ऐं जेको फीडबैक जो मैसेजिस कयो, कोशिशि करे तव्हांखे मज़ो ईंदो इंशाल्लाह। याद भी मिट जे नथी, तांग भी घट
वाह वाह यार सफ़ा फ्रेश थी वियासीं मज़ो अची वियो सफ़ा हालांकि मुंहिंजी पंहिंजो टेस्ट त सो ॿुधंदो आहे म्यूज़िक धुन सभु माना ऐं ॾाढो माना इंजॉय कयो ऑल द वे इंजॉय कयो उमेदु कयां थो असांजा व्यूअर्स बि इंजॉय कंदा हूंदा ऐं जेको आहे बुशरा खे बि थोरी रेस्ट ॾियूं मूंखे बि थोरी रेस्ट खपे ऐं सीआर जो आहे न माना 2 कलाक ईअं त लॻनि था कोई 3 कलाक थी विया लॻे नथो ईअं इलाही टाइम थी वियो आहे 2 कलाक है न सो वेल असां हिकिड़े ब्रेक ॾी हलंदासीं ब्रेक खां पोइ तव्हां सां कचहरी बि कंदासीं कॉल्स बि वठंदासीं वरी गानो बि ॿुधंदासीं कोशिशि कंदासीं बुशरा खां ऐं तव्हांजा मैसेज बि वठंदासीं सो मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि काॾे न वञो रहजो असां सां गॾु वेलकम बैक टू शो में ख़ुशि आहियां भलीकार तव्हां गानो ॿुधो वरी ब्रेक थी वियासीं उमेदु कयां इंजॉय कंदो जेके तव्हां असांखे कॉल करणु चाहियो था सो राइट नाउ वी हैव कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हैदर भाई साहब छा हाल वाला ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे मज़े में आहियो अल्हम्दुलिल्लाह दुआ तव्हांजा अदा तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे तव्हांजो महिमान जेको आहे उहो ख़ुशि आहे सर ऑल इज़ वेल ऑल सेट ऑल इज़ वेल सभु ठीकु आहिनि फर्स्ट क्लास तव्हां ॾियो हाल छा ख़बर चारा छा हाल वाला फर्स्ट क्लास A1 लॻा अथऊं मुल्क असांजे में मेला लॻा पिया आहिनि घुमो पिया इंजॉय पिया कयूं तव्हां दोस्तनि खे यादि पिया कयूं अचो सर तव्हां घुमो तव्हां नसीब में घुमणु फिरणु आहे मां हाणे थी आहियो हाणे घुमण जी ॻाल्हि कंदुमि न विड़दा मूंखे अच्छा हा सो छा चवणु चाहींदो शो में बुशरा मारवी वेठल आहे का ॻाल्हि को ॻाल्हाइणु चाहियो था कोई फरमाइश आहे हा भाई सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह भाई तव्हां ख़ुशि आहियो सभु कहिड़ा जी जी शुक्र आहे तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह सभु कहिड़ा मां सोचां तव्हां मूंखे को ॿियो सुठो हिकिड़ो ॿुधाए छॾियो जंहिंखे शेर बि चवंदा आहिनि चओ सुठो कान्हो यादि चओ सुठो यादि आहे मतिलबु शेर वग़ैरह तव्हांखे यादि आहे वो चैन लाइन जो चैन सिटनि जो कुझु शेर हूंदो आहे शेर हूंदो जी ईशा अब्दुल लतीफ़ भटाई जो आहे रोवण सां जे रिझनि त रातूं ॾींहुं रवां लाड़े लुड़क अखियुनि मां पहिरीं हूंद पवां धरती सभु धोवां लुड़कनि सां लतीफ़ छॾे नेक्स्ट लेवल शी इज़ नॉट थैंक यू बाजी थैंक यू तव्हां बि त ॿुधायो न चओ सुठो असां त ॿुधायो तव्हां कहिड़ो था मां तव्हांखे पंहिंजो सो ॿुधायां हा ॿुधायो विसारिया तानल श्री मिठड़ा मुखां मूर सारी कौन सजन तूं ॿियो दिल भर रही दूर हा हैदर भट्टी मजबूर सोना तुंहिंजे दीदार लाइ वाह सर वाह सर वाह ये मजबूरी वारो कमु ॾाढो ॾुखियो आहे सर यू नो सूट नथो करे पाण खे न मजबूर पाण माना छा कजे सर थैंक यू बहरहाल वॉट एवर थैंक यू सो मच जेको तव्हां कॉल कई असांजे प्रोग्राम पार्टिसिपेट कयो थैंक यू सो मच अच्छा बुशरा अल्टीमेट कोई तव्हांखे ड्रीम आहे ज़िंदगीअ में यार बुशरा सोचे त यार मूंखे हेसि ताईं वञिणो आहे हीअ करिणो आहे हीअ मुंहिंजी मंज़िल आहे हेसि ताईं पहुचणो आहे व्हाट इज़ योर ड्रीम अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं मूंखे इज़त ॾिनी आहे हाणे वरी बि मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे जो मां अञा बि सुठी आर्टिस्ट थियां ऐं मुंहिंजी हिकिड़ी सुञाणप हुजे सुञाणप अल्हम्दुलिल्लाह हाणे बि आहे पर वधीक सुञाणप हुजे त वधीक सुठो आहे केसि ताईं वञणु चाहियो डू यू हैव एनी ड्रीम की यार मूंखे फलाणी मूवी में ॻाइणो आहे फलाणी हीअं करिणो आहे हेसि ताईं करिणो आहे एनी इज़ देयर एनी बसि मां एल्बम में बि करे वरितो आहे ॻाइणु बाक़ी मीडिया ते बि ॻायां पई मूवीज़ खां सवाइ बाक़ी मूं सभु जॻह ते परफॉर्म तक़रीबन मां करे चुकी आहियां अच्छा क़िस्मत ते बिलीव आहे क़िस्मत ते महिनत ते छा ते वधीक बिलीव कंदा बिल्कुलु आहे क़िस्मत में जेको तव्हांजो हूंदो उहो तव्हांखे कीअं बि करे मिलंदो भले जेको उनजो हिकिड़ो टाइम ज़रूरु आहे उन टाइम खां न को तव्हांखे पहिरीं मिले सघे थो उन खां पोइ बहरहाल उन टाइम ते तव्हांखे उहो ज़रूरु मिलंदो जेके तव्हांजी क़िस्मत में लिखियलु आहे हिकिड़ी कॉल आहे जी सलाम वालेकुम हेलो हेलो जी सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु था ॻाल्हायो निशा पई ॻाल्हायां मुछी खां निशा कीअं आहियो ठीकु आहियो जी हा मां ठीकु आहियां तव्हां ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो छा हाल वाला छा ख़बर चारा शो में कॉल कई आहे तव्हां सुठो लॻो पिया तव्हां ॿुधायो सभु ख़ैरु आहे मिठी जो मौसम कीअं आहे मिठी जो मौसम सही आहे तव्हां कीअं आहे मौसम असां ॾे बि थोरी अॼुकल्ह कल्ह खां वठी हवाऊं हलनि थियूं जी हा असां वटि बि हवा जाम आहे अच्छा हवा जाम आहे अच्छा वेरी गुड तमामु सुठी ॻाल्हि आहे अॼु बुशरा मारवी वेठल आहे ॻाल्हाइणु चाहींदो हुन सां जी हा जी ॻाल्हायो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो जी हा कयो जी मां बिल्कुलु ठीकु आहियां छा तबियत सही आहे तबियत बि ठीकु आहे छा चवणु चाहींदो कुझु फरमाइश आहे कुझु चवणु चाहींदो शो में कॉल कई आहे जी अच्छा कॉल ड्रॉप थी निशा तव्हांजो आवाज़ न पोइ कटिजे पियो इनजे करे न सो अल्टीमेट बहरहाल इहे ड्रीम्स आहिनि जेको आहे हले थो सिस्टम आहे क़िस्मत बि टाइम ईंदो उन ते थींदो कोई सच को ड्रीम फ़िलहालु आहे त मूवी में ॻाइणो न का सच न आहे कोई
मूवी में आहे मुंहिंजो ड्रीम ॻाइण जो, बाक़ी हुन खां वधीक क़िस्मत में जेको तव्हांखे मां पहिरीं ॿुधायो, क़िस्मत में जेको लिखियलु आहे सो तव्हांखे मिलंदो ज़रूरु। माना ज़रूरु क़िस्मत ते बिलीव आहे। सो तमामु सुठी ॻाल्हि। हिकिड़ो गानो आहियूं तव्हां प्रोग्राम वरी आहे पुॼाइण जो टाइम न आहे त हिकिड़ो गानो ॿुधूं तव्हां खां। जी जी ज़रूरु। सो असां जेको आहे बुशरा खां गानो ॿुधंदासीं ऐं जेको आहे कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं ऐं जेको तव्हां अञा कुझु कचहरी कंदासीं, बाक़ी सो हिकिड़ो गानो ॿुधूं बुशरा खां, इंजॉय कयूं शायदि, बिकॉज़ खोड़ सारी ऑडियंस चवे पई। सो लेट्स हिट द म्यूज़िक। गानो ना आहे हाली? अच्छा कॉल आहे। अच्छा जी सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? साईं रहीमयार खान खां। जी अदा? रहीमयार खान खां साईं। सही रहीमयार खान खां। केरु था ॻाल्हायो अदा? जी जी कशिश प्रोग्राम जो नंबर आहे इहो? अदा मां मज़र थो ॻाल्हायां, तव्हांजी कॉल अची वई आहे अदा। जी जी कशिश प्रोग्राम चले पियो तव्हांजो, ॾिसो पिया लाइव। हा अदा बिल्कुलु, आउं मज़र थो ॻाल्हायां। केरु था ॻाल्हायो, छा नालो आहे तव्हांजो अदा? नबी बख्श मंगरो साईं रहीमयार खान खां। अच्छा नबी बख्श मंगरो साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे सर। कीअं आहे जेको आहे मौसम कीअं आहे रहीमयार खान जी? मौसम से अॼु साफ़ थियो आहे। अच्छा वाह वाह फर्स्ट क्लास। छा चवणु चाहींदो? बुशरा मारवी वेठल आहे, छा चवणु चाहींदो? लॻे थो लाइन ड्रॉप थी वई। सो गानो ॿुधणो आहे? सो बिल्कुलु गानो तव्हां जे कंदासीं, वाइंड अप आहे हुन खां पोइ गाने ते वाइंड अप कंदो। सो वेल वंस अगेन तव्हांखे चवणु चाहियां थो त थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। तव्हां टाइम ॾिनो, पंहिंजो सच में क़ीमती टाइम ॾिनो। तव्हां ॾाढा सुठा इंसान आहियो, सुठा सिंगर त आहियो, माशाल्लाह सुठा इंसान बि आहियो ऐं अलाह साईं तव्हांखे वधीक कामयाबु कंदो। ऐं बसि थैंक यू सो मच। वरी इंशाल्लाह वरी तव्हां सां करे वरी तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां मूंखे पंहिंजे शो में इनवाइट कयो ऐं मूंखे तमामु सुठो लॻो। नेक्स्ट टाइम बि मां अचणु चाहींदसि। न बिल्कुलु, यू आर मोस्ट वेलकम। थैंक यू सो मच। सो वेल असां जेको आहे बुशरा जे कलाम परफॉर्म कंदी तव्हांजे लाइ स्पेशली, चवंदा बुशरा आयल आहे त हुन फ़ाइदो वठिजे। पोइ वरी इंशाल्लाह सुभाणे कंहिं नए गेस्ट सां मिलंदासीं। ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं बुशरा जो असां हाणे कलाम या गीत ॿुधंदासीं। थो मणी